खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। तव्हांजी ख़िदमत में तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध साण करे इरशाद जागीरानी हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, ॾेह में रहो था, परॾेह में रहो था। सभिनी जे लाइ सलामती हुजनि। जेकी परॾेह में रहनि था, परदेसी असांजा दोस्त संगती, तमामु घणा मैसेजिस उन्हनि जा ईंदा आहिनि त प्रोग्राम ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं, ॾाढे वॾे शौक़ सां ॾिसंदा आहियूं। ऐं अक्सर असांजे प्रोग्राम खे फीडबैक बि उन इलाइक़नि खां मिलंदो आहे जेकी पाण खां इलाही परे आहिनि। मतिलबु सिंध खां परते, हिन मुल्क खां परते, जेकी सऊदी अरेबिया में रहनि था, जेकी दुबई में रहनि था, जेकी ईरान तेहरान में रहनि था, यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि असांजो प्रोग्राम, उहे असांजे प्रोग्राम खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। अॼु दिलि चयो थी उन्हनि सां मुख़ातिबु थिए। हिकिड़ो ॾाढो दिलचस्पु किसो आहे। परदेसी ॿाहिरि नाराज़ बि न थियनि ऐं इन किसे खे ॿुधनि ऐं उनखां पोइ सोचनि त उन्हनि छा कयो आहे। हिकिड़ो परदेसी ॿुधाए थो पंहिंजी कहाणी ऐं चवे थो त आउं जॾहिं परदेस ते वञी रहियो हुउसि, उसरी रहियो हुउसि ऐं मुंहिंजी सॼी जेका आहे तयारी मुकमल थी चुकी हुई, त मूंखे अबे अमा तमामु घणियूं दुआऊं ॾिनियूं, नेक तमन्नाउनि, कुझु ख़र्च पाणीअ सां गॾु मूंखे पंहिंजे वतन मां, पंहिंजी धरतीअ मां रुख़्सत कयो परदेस ते कमाइण जे लाइ। 2-4 साल उते मूं कमायो पिए, कमाए खोड़ सारो नाणो कमायो, पर पंहिंजी पर में, पंहिंजे ख़्वाहिशुनि में एतिरो त जकड़जी वियुसि जो ॻोठ ॾे, पंहिंजे शहर ॾे, पंहिंजी मिटीअ ॾे, पंहिंजे वतन ॾे, पंहिंजे अबे ॾे, अमा ॾे कुझु बि न मोकिले सघियुसि। 2-3 साल गुज़री विया। तोड़े जो इहा मूंखे ख़बर हुई त अबो ॾाढो ग़रीब आहे, अमा अबा अलाए कीअं गुज़ारो कनि था, तमामु घणी मुफ़लिसी हुई, ग़रीब हुई जॾहिं आउं उतां निकितो हुयुसि। पर हिते अची करे, परदेस में पहुची करे, हिन परदेस जी रंगीनीअ मूंखे एतिरो त महव करे छॾियो जो आउं पंहिंजनि जी सार न लही सघियुसि। हिकिड़े भेरे इतलाउ मिलियो त असांजे घर में चोर घिड़ी आया, परदेसी ॿुधाए थो कहाणी, ऐं असां तमामु घणा ग़रीब हुआसीं। असांजे घर में ॿियो त कुझु न हुयो, हिकिड़ो गॾु हूंदो हुयो ऐं उहो गॾु जेको आहे सो चोर छोड़े फ़रार थी विया। जॾहिं अबे अमा वारा जाॻिया त ॾिठूं त गॾु हुयो ई कोन। तमामु घणो उन्हनि खे ॾुख थियो, फ़ोन कयूं त भाई हिकिड़ो ई गॾु हुयो, उहो बि चोरी थी वियो। उनखां पोइ 2-4 ॾींहंनि खां पोइ थियो ईअं त जेको चोर चोरी करे वियो गॾु, उन ॾिठो पए त को बि हिन जो मालिक, को वारिस ज़ाहिरी कोन थियो, न का गड़बड़ थी, छो त ग़रीब हुया, कंहिंखे तव्हां ॾियनि, छा कंदा। ग़रीब वीचारो हूअं ई वेल में हूंदो आहे, कंहिंखे छा चई सघंदो। सो चोर जॾहिं इहा तसली करे वरिती त हाणे हिन गॾह जो को बि मालिक न आहे, त हुन गॾह खे मतिलबु पंहिंजो सम्झी करे बाज़ारि वठी वञी करे गॾह ते तमामु घणो सामान सथे सब्ज़ी मार्केट में वियो, कुझु ॿियनि मार्केटुनि मां घुमाए। अॻे गॾहनि जो कमु हूंदो हुयो घणो, सो गॾहनि ते समूरो सामान सथे ऐं चोर जॾहिं पंहिंजे ख़्याल सां कंहिं ॿिए सामान जे बिले, कंहिं ॿिए सामान जे कढ लॻी पियो, त गॾह खे त ख़बर हुई न पंहिंजे घर जी। गॾह उतां पंहिंजो पाण खे छोड़ाए आहिस्ते आहिस्ते सफ़र करे नेठि अची पंहिंजे मालिक जे दरवाज़े ते बीठो ऐं दरवाज़े खे पंहिंजो मुंहुं हयईं। दरवाज़े खे थोरो लोॾो आयो त मालिक सोचियो पिए त अलाए केरु आयो आहे, ॾिसां त सही। ॾिसे त गॾह बीठो आहे, पर सामाननि सां, अंबारनि सां, तमामु घणो जझो सामान उन मथां सथियो पियो आहे, हर क़िस्म जो सामान। सो गॾह खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो ऐं पोइ घरवारीअ खे चयईं त हेॾे आहे, तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हीउ मुंहिंजो गॾह आहे जेको सिर्फ़ु 2 ॾींहं गाइबु रहियो आहे, 2 ॾींहं हितां हलियो वियो आहे। 2 ॾींहंनि में ॾिसो त केतिरो सामान खणी हिते पहुतो आहे, छा न खणी पहुतो आहे। हीउ गॾह आहे, 2 ॾींहं गाइबु रहियो आहे, एतिरो सामान खणी पहुतो आहे। ऐं तुंहिंजो पुटु आहे जेको 2 सालनि खां वठी गाइबु आहे, हिकिड़ो रुपयो बि ॾिण मोकिलियो अथई, का शइ ॾिण मोकिली अथई। ॻाल्हि इहा सम्झण जी आहे त आउं इहो न सम्झां त जेकी परदेसी आहिनि भाउ, उहे तमामु घणा लापरवाह आहिनि। कुझु आहिनि जेकी लापरवाही कनि था, पंहिंजनि मिटनि माइटनि खे ज़रूरु मोकिलियो। ईअं न थिए जो अहिड़ा वालदेन जेकी चवनि त अहिड़नि पुटनि खां गॾह भला, जेकी घटि में घटि कुझु ॾियनि था। सो हीअ त दिलचस्पु ऐं मज़ाहिया हिकिड़ो वाक़ियो हुयो, पर इन वाक़िए जे पुठियां खोड़ सारा सबक़ आहिनि ऐं उहे सबक़ इहे आहिनि त पाण पंहिंजे मौज में, पंहिंजे ओज में जॾहिं पहुचंदा आहियूं, पाण सभिनी खे विसारे छॾींदा आहियूं। ख़ुशियुनि वारनि घड़ियुनि में पाण खे वेसर तमामु घणी थी वेंदी आहे। ॾुख में सभई पंहिंजा यादि ईंदा आहिनि, पोइ भाइर बि यादि ईंदा आहिनि, अमा बाबो बि यादि ईंदो आहे, भेनरूं बि यादि ईंदियूं आहिनि, जिन प्यारु ॾिनो, जिन मोहबत ॾिनी, जिन सिक ॾिनी। पोइ टुटकार ॾेई रोअंदा आहियूं त अबो आहे, अमा आहे। पर इन खां सवाइ पाण खे उहे शख़्सियतूं, उहे रिश्ता यादि न ईंदा आहिनि। जेकॾहिं परदेस में आहियो, महिरबानी करे पंहिंजे कहोल खे, पंहिंजे कुटुंब खे आसाइश में जेकॾहिं रखणु चाहियो था त उन्हनि जी वाह ज़रूरु कंदा कयो, छो त उन्हनि खे खोड़ सारियूं उमेदूं तव्हां में हूंदियूं आहिनि। तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं उन्हनि कयूं आहिनि, भेनरुनि, तव्हांजी अमड़, तव्हांजे अबे। उन्हनि दुआउनि जो नतीजो आहे जो तव्हां हिन मंज़िल ते पहुता आहियो हिन वक़्तु। ऐं जेकॾहिं हिन मंज़िल ते आहियो
ऐं पोइ विसार नथा लहो त हैफ़ तिनी खे उहे वतन जिन विसारियो, पंहिंजी मिटी जिन विसारी आहे, पंहिंजा रिश्ता जिन विसारिया आहिनि, उन्हनि खे पोइ हैफ़ हुजे यार। आउं बसि एतिरो चवंदुसि त पंहिंजनि जी वाहुर कयो, पंहिंजे कुटुंब खे सुखियो रखो, इन में ई मज़ो आहे त यार फ़लाण जो माइटु, फ़लाण जो भाउ, फ़लाण जो पुटु जेको आहे सो ॿाहिरि कमाईंदो, तंहिंजे करे आसूदा आहिनि। ख़ैरु खोड़ सारियूं ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं। अॼु सिंधी ॿोली जे ॾाढे ख़ूबसूरत शाइर, वॾे स्कॉलर शाह लतीफ़ जी शनासाई रखंदड़, असांजे ज़िले ख़ैरपुर जे नामियारे, बल्कि सिंध जे नामियारे, आउं त इहो चवंदुसि त पूरो मुल्क ई हुनखे सुञाणींदो आहे। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जो अॼु जनमु ॾींहुं आहे। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जंहिंजो असुलु नालो नूर नबी अब्बासी ऐं वलद गुल मोहम्मद अब्बासी अॼोकी तारीख़ ते सूबेदारे में जनमु वरितो ऐं प्राइमरी तालीम पंहिंजे इलाइक़े पंहिंजे वसंदीअ मां हासिलु करण खां पोइ खोड़ सारी तालीम, जजी तालीम हुन हासिलु कई। पाण डॉक्टर त हुया ई हुया, पर लतीफ़ शनासाई बि तमामु घणी हुई उन्हनि में। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह ते उन्हनि किताबु ऐं उन्हनि जो इब्यास, ख़ासि तौर ते वरी नानक यूसुफ़ जी शाइरी, नानक यूसुफ़ ते इब्यास, ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़क़ीर ते इब्यास, ऐं इन्हनि समूरनि खां सवाइ बि खोड़ सारी शाइरी कई। शुरूआति में डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु हिकिड़ी रिवायती शाइरी, जीअं शाइरी करणु शुरू कंदा आहिनि रिवायती शाइरीअ सां, उनखां पोइ शमशेरुल हैदरी साहिबु ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु नसरी नज़म ऐं नज़्म खे तमामु घणी जिद्दत सां खणी आया ऐं तमामु नवाण उन्हनि में आंदी। उनखां पोइ डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जो नालो 20वीं सदीअ जे बहितरीनु स्कॉलर्स में, बहितरीनु शाइरनि में शुमारु थिए थो। डॉक्टर तनवीर अब्बासी जा ख़ूबसूरत शेर आहिनि जेकी तव्हां ज़रूरु ॿुधा हूंदा। हिकिड़ो त ॾाढो प्यारो शेर आहे त मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। ऐं केॾी न ज़बरदस्त ॻाल्हि आहे त पोपटनि खे मूं न आहे सॼो, मूं उन्हनि खे का नींढ, उन्हनि खे का कोठ न आहिनि नी, उन्हनि खे का मिंठ न आहे कई त तव्हां अचो मूं ॾे, पर मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असीं बि गुलाब लॻाईंदासीं, असीं बि का प्यार जी पोख कंदासीं त मोहबती अची वेंदा, प्यार जा पोपट अची वेंदा। मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी जो हीउ शेर बि ॾाढो ज़बरदस्त आहे त राति तोखां जो रुसी आयुसि मां, ईअं सम्झ कुसी आयुसि मां, राति तोखां जो रुसी आयुसि मां। ऐं डॉक्टर साहिबु इहो फरमाए थो त जियो झोरे ॾिसां त छा थो थिए, जियो झोरे ॾिसां त छा थो थिए, चंगु चोरे ॾिसां त छा थो थिए, ॻाल्हि दिलि में रखियुमि त कुझु बि न थियो, ॻाल्हि दिलि में रखियुमि त कुझु बि न थियो, तोसां ओरे ॾिसां त छा थो थिए। सो जियो झोरण सां बि घणो कुझु थी वेंदो आहे, चप चोरण सां बि घणो कुझु थी वेंदो आहे, ऐं ॻाल्हियूं ओरण सां बि घणो कुझु थी वेंदो आहे। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु सिंधी अदबी संगत जो 11 सालनि ताईं तक़रीबन सेक्रेटरी जनरल रहियो ऐं जेका इंसाइक्लोपीडिया सिंधियन आहे उनजो बि सहेड़ींदड़ या उनजी रिथा कंदड़ ऐं इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जी रिथा कंदड़ डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु सचल सरमस यादगार कमेटी में तमामु घणो किरदारु अदा कयो ऐं खोड़ साल सचल सरमस जे मेले जे हवाले सां तमामु घणियूं सलाहूं ऐं मशवरा पिणु ॾींदो रहियो। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जो लाॾाणो जॾहिं थियो त पाण इहा वसीयत फरमायूं त मुंहिंजी जेको बॉडी आहे, मुंहिंजो जेको जिस्म आहे, उन ते आउं इहा इजाज़त ॾियां थो त जेकी डॉक्टर दोस्त आहिनि, जेकी नवां डॉक्टर थियनि था, उहे भली मुंहिंजे जिस्म ते तजुर्बा कनि ऐं उनखां पोइ सिखनि, जंहिं ते अमल न थी सघियो पर हिकिड़ी ॻाल्हि ते ज़रूरु अमल थियो त डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु इहो बि चयो त मुंहिंजे लाॾाणे खां पोइ, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजूं अखियूं कंहिंखे डोनेट कयूं वञनि। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जूं अखियूं डोनेट कयूं वयूं ऐं हिन वक़्तु बि इहा ॻाल्हि ॿुधण में अचे थी त इस्लामाबाद में हिकु नारी ऐं हिकु नीगर, मतिलबु हिकु छोकिरो ऐं हिकु छोकिरी डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी अखियुनि सां हिन दुनिया खे हिन वक़्तु बि ॾिसी रहिया आहिनि। इहो आहे डॉक्टर तनवीर अब्बासी जंहिं एतिरियूं ज़बरदस्त मतिलबु ॻाल्हियूं हिन मुआशिरे जे लाइ छॾियूं त नेकी कजे, भलाई कजे, चङाई कजे। डॉक्टर तनवीर अब्बासी जो जेको घरु आहे ख़ैरपुर जो, उहो खाकी शाह जी पुल वटां हूंदो हुयो ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु सुबुह जो हुते वॉक कंदो हुयो, टहल टकोर कंदो हुयो। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब खे जिन ॾिठो, जेकी हुन सां मिलिया, उहे ॿुधाइनि था त डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु ॾाढो शफ़ीक़ माण्हू हुओ, ॾाढो भलो माण्हू हुयो ऐं नरम मिज़ाज रखंदड़, दिलि जो मासूम मिज़ाज रखंदड़ शख़्सियत जो मालिक हुयो। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जेको घरु ख़ैरपुर जो हुयो, खाकी शाह पुल जे भरिसां, जंहिंजो नालो हुयो तनवीर जो घरु, ऐं उहो घरु मिसारजी वियो, उहो घरु विकामजी वियो ऐं पोइ ख़बर नाहे ख़ानदान जूं कहिड़ियूं मजबूरियूं हुयूं, उन घर खे विकिणी करे पोइ पाण इस्लामाबाद उनजो ख़ानदान शिफ्ट थी वियो ऐं उनखां पोइ थियो ईअं आहे त जिते डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जो घरु हुयो ख़ैरपुर में, उते हींअर हिकिड़ी वॾी बेकरी आहे, उते हिन वक़्तु केक विकिरो थी रहिया आहिनि। डॉक्टर तनवीर अब्बासी जो यादगार घरु उते न रहियो आहे, इन ॻाल्हि जो पिणु अफ़सोस आहे असांखे। डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जे फ़न फ़िक्र ते पाण कॾहिं को हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम बि कंदासीं, छो त डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जा खोड़ सारा
प्यार कंदड़ माण्हू, खोड़ सारा शागिर्द, खोड़ सारा ॿाह ॿेली, खोड़ सारा दोस्त जेकी अॼु बि डॉक्टर तनवीर अब्बासी खे ॾाढो सारनि था। उन में डॉक्टर तनवीर अब्बासी जो हिकिड़ो इंतिहाई वेझो मुख़्तियार मलिक साहिबु जेको मुंहिंजो पिणु उस्तादु आहे, उन वटि बि डॉक्टर तनवीर अब्बासी जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। दिलि चवंदी आहे कॾहिं कॾहिं त अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम करे मुख़्तियार मलिक साहिब खे गुज़ारिश कजे त अची करे डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जे फ़न फ़िकुर ते ॻाल्हाए। छो त डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु पंहिंजे वजूद में तमामु घणियूं ॻाल्हियूं रखंदड़ माण्हू हुयो, तमामु घणा गुण रखंदड़ माण्हू, गुणी माण्हू हुयो। सो अॼु हुनजो जनमु ॾींहुं आहे, अॼु हुनखे इन जे करे सारियोसीं। ऐं कल्ह असांजे हिकिड़े प्यारे दोस्त उनखे पाण मिस करे छॾियोसीं, उनखे बि सारे वठूं था। रेडियो पाकिस्तान हिन वक़्तु मिठी जे सीनियर प्रोड्यूसर ख़ालिद चांडे साहिब जो जनमु ॾींहुं आहे। सो जनमु ॾींहुं हुयो, उनखे बि असीं ख़ालिद चांडे साहिब खे बि जनमु ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अलाह पाक ख़ालिद साईं तव्हां जूं जेके आहिनि से हर नेक तमन्नाऊं पूरियूं करे तव्हांखे भिख भिख ते कामयाबी ॾे। ऐं तव्हां तमामु घणा होशियारु ऐं पंहिंजे कम सां तमामु घणा ईअं खणी चऊं त कमिटेड माण्हू आहियो। रेडियो पाकिस्तान ते असां ॿिन्ही, मां ऐं ख़ालिद साहिबु गॾु नौकिरीअ जो आगाज़ कयो हुयो, पर कॾहिं कॾहिं के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी क़िस्मत में लिखिजी वेंदियूं आहिनि। शायदि क़िस्मत में इहा ॻाल्हि लिखियलु हुई जो अॼु आउं टी वी ते तव्हां सां मुख़ातिबु आहियां। ऐं ख़ालिद चांडियो साहिबु अॼु बि रेडियो पाकिस्तान सलाड़ियल आहे ऐं हिन वक़्तु हू सीनियर प्रोड्यूसर थी चुको आहे। सो ख़ालिद साईं खे जनमु ॾींहं जूं हिकु भेरो वरी मुबारकूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त ख़ालिद चांडियो ज़ख़्मी चांडियो जो फर्ज़ंद आहे। ज़ख़्मी चांडियो जंहिं चयो हुयो ॾाढो सारींदे मुंहिंजे मुंहं खां पोइ, अख़बारुनि में ताज़ियतूं ॾह ॾियारींदे मुंहिंजे मुंहं खां पोइ। ज़ख़्मी चांडियो बि क़बाइली जहिड़नि जे वर चढ़ी वियो ऐं उनखां पोइ ख़ालिद साईं पंहिंजे कुटुंब खे, पंहिंजे भाइरनि खे जहिड़े नमूने सां संभालियो, उन्हनि जी सरपरस्ती कई, इहो पिणु हिकिड़ो वॾो ज़बरदस्त कमु आहे, आला कमु आहे। ऐं उनजा भाइर पंहिंजे वालिद जे वञण खां पोइ ख़ालिद साईं सां जेके मुहबत कनि था, उनजो सबूत उनजे स्टेटस मां, उनजे फेसबुक पोस्टुनि मां मूंखे अंदाज़ो थियो त ख़ालिद साईं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजे कहोल खे, पंहिंजे कुटुंब खे ऐं पंहिंजे घर खे हलाए रहियो आहे। अॼु रोज़ानी जीजल अख़बार छा थी चए इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु रोज़ानी जीजल अख़बार चए थी त अॼु 12 जमायतुल अवल आहे, अरबा जो ॾींहुं आहे ऐं 7 डिसंबर आहे। हिन अख़बार खे तव्हां ज़रूरु पढ़ंदा कयो। हीअ अख़बार ॾाढी ज़बरदस्त आहे इन सेंस में त हिन में रिपोर्टूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि, ख़बरूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि, इलाइक़े जूं, तर जूं, घर जूं, नेशनली इंटरनेशनली ख़बरूं जेकॾहिं पढ़णु चाहियो था त पोइ रोज़ानी जीजल अख़बार ज़रूरु पढ़ंदा कयो। हिन अख़बार जी क़ीमत सिर्फ़ु 30 रुपया आहे। अख़बार में अॼु लिखियलु आहे त सुप्रीम कोर्ट कीनिया में क़तलु कयल सहाफ़ी अरशद शरीफ़ जो केस जो पाण मुराद नोटिस वरितो, 3 जवाबदारनि ते केस दाख़िल। ऐं जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जे इंतिहाई वेझनि ज़रियनि जा इमरान ख़ान बाबति अहम इंकिशाफ़। इमरान ख़ान वटि न त टीम हुई ऐं न ई मसइलनि जो हल हो। जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा खे बास चई छॾींदो हुयो। PTI अॻुवाणनि पाण चयो त इमरान खे उस्मान बोज़दार खे हटाइण जो चयो वञे। कोर कमांडर्स जी अक्सरियत इमरान खां परे हुजण ते मुतफ़िक़ हुई ऐं हिन क़ौम NRO जी वॾी क़ीमत अदा कई आहे, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। ऐं वज़ीर आज़म फ़ज़लुर रहमान पारां वक़्त खां चूंडियूं करण लाइ दॿाउ क़बूल न करण ते इतफ़ाक़। ऐं साइफ़र ऑडियो लीक, लाहौर हाई कोर्ट इमरान ख़ान जी तलबीअ वारो नोटिस मुअतल करे छॾियो। ऐं सदर अलवी पारां इमरान ख़ान खे नई आर्मी चीफ ते तनक़ीद करण खां पासे करण जी हिदायत। ऐं शर्जील मेमन चवे थो त पीपल्स पार्टी हमेशह मीडिया ऐं सहाफ़ियुनि जी बहितरी लाइ पॉलिसियूं जोड़ियूं आहिनि। इतलात खाते पारां सखर मीरपुर ख़ासि प्रेस क्लबनि ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स खे सालियानी ग्रांट्स जा चेक ॾिना विया। इन खां सवाइ अॼु शोबिज़ जे पेज ते जेकॾहिं निगाह विझूं था उते छा लिखियलु आहे आउं तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। शोबिज़ जे पेज ते इहो लिखियलु आहे त मलाइका अरोड़ा अर्जन कपूर सां रिश्ते बाबति खुली ॻाल्हाए छॾियो। शादीअ जे हवाले सां अर्जन ऐं मुंहिंजे विच में ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे। मलाइका इहो ई चवणु आहे, मां सम्झां थी त रिश्ते निभाइण में बहितर आहियां, दुनिया जी मूंखे का परवाह न आहे। मुंहिंजी ज़िंदगी में जेको शख़्स आहे उहो मूंखे ख़ुशि रखे थो। प्रोग्राम में ॻाल्हियूं। इन खां सवाइ शुएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी डिजिटल शो जी रिलीज़ थियण जो जेको आहे तारीख़ आहे हुनजो ऐलान कयो वियो आहे। त मिर्ज़ा मलिक शो नश्र करण जी तारीख़ जो ऐलान इंस्टाग्राम ते कयो वियो। उर्दू फ्लेक्स जो इहो शो हलंदड़ महीने ई नश्र करण जो ऐलान थींदो। रिपोर्ट इहा आहे। इन खां सवाइ सखर में 2 ॾहाकनि बद स्टेज जूं रौनकूं बहाल। सुता उथी जाग ड्रामे में फ़नकारनि जी ज़बरदस्त परफॉर्मेंस। अॼोकी अख़बार में ॾाढा सुठो कॉलम बि आहिनि। ऐं अख़बार में जेको एडिटोरियल आहे उहो आहे त मुल्क में दवाउनि जी खोट जो ख़तरो ऐं वधंदड़ अघु। हिकु त दवाउनि जी खोट जो ख़तरो वधी वियो आहे, ॿियो अघु बि वधी विया आहिनि। इन खां सवाइ बि मुस्तला ख़ान साहिब जो, आसमा शिराज़ी जो, मंज़ूर कालरो, रहमतुल्लाह बुढ़ो, एजाज़ तीवणो, शफ़ीक़ वसाण, ताहिर नूर इसवाणी, जाम सनम सिंधी
ऐं मोहम्मद ख़ालिद मेमून साहिब जा अॼोकी अख़बार में सुठा कॉलम्स बि आहिनि, उहे बि तव्हां पढ़ी सघो था। अॼोकी अख़बार जेका 8 सिफ़नि ते मुश्तमिल आहे, तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ॼाण में इज़ाफ़ो थींदो। हिते पाण वठंदासीं शॉर्ट हिकिड़ो कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं। ॾाढा सुठा महिमान अॼु बि हूंदा, मौसीक़ी बि हूंदी, आउं बि हूंदुसि, तव्हां बि हूंदो। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदी तव्हांखे। ऐं अॼु प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थींदो, तव्हांखे मूं ॿुधाए छॾियो हुयो, छो त अॼु पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरी कंदासीं ऐं कुझु आरफाणा सूफ़िणा कलाम बि ॿुधंदासीं। सो सकाफ़ती हफ़्तो पाण मल्हाए चुका आहियूं, पर पोइ बि सकाफ़ती जेका रंग आहे, सकाफ़ती जेका मुहबत आहे, सकाफ़ती जेको उञाण आहे, उनखे पाण नथा विसारे सघूं। सो उहे अञा पाण सेलिब्रेशन्स में आहियूं। विच में असांखे चांहि बि सर्व थी वई ऐं असांजो चांहि वारो दोस्त बि तव्हां यकीनन टीवी ते थोरो ॾिठो हूंदो। सो तव्हांखे इहो सिर्फ़ु इन जे करे बि ॾेखारियोसीं त तव्हांखे इहा बि ख़बर पए त सुबुह सुबुह सां बाक़ाइदा हिते बि असां वटि बि ॾाढो ख़ूबसूरत इतमामु आहे चांहि जो। ऐं जेकॾहिं तव्हां बि चांहि पीअंदा आहियो त पोइ तव्हांखे प्रोग्राम ॾिसण में तमामु घणो मज़ो ईंदो, छो त चांहि सां गॾु वरी कचहरी करण जा, जेकी किसा करण जा वरी मज़ा ई पंहिंजा आहिनि। सो अॼु स्टार्ट वठूं था। जेका शख़्सियत तव्हांखे नज़र ईंदी, पाण लायर स्टूडेंट आहे, तमामु घणी प्यारी आहे ऐं तमामु घणी ॼाण बि रखे थी। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हुन सां कचहरी कंदासीं। असां भलीकार चऊं था सभ खां पहिरियां अलबीना शाहीन नूनारी साहिबा सां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में आहियो। इन खां पोइ ॿी जेका शख़्सियत आहे उहा सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं पाण गारमेंट्स जो उन्हनि जो ॾाढो सुठो कारोबार बि आहे। अॼु उन्हनि सां बि सुठी कचहरी थींदी, पाण मुख़्तलिफ़ मौज़ू किसा कढंदासीं ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदो, टेलीफोन कंदो त असांखे अञा वधीक ख़ुशी थींदी। असीं भलीकार चऊं था जावेद सिद्दीकी साहिब खे। जावेद भाई कैसे हैं? ठीक हैं आप? थैंक यू सो मच प्रोग्राम में आए ऐं ॾाढा सुठा कलाम, ॾाढा सुठा ॿोल ॿुधाइण जे लाइ अॼु असां ॾाढो सुठो फ़नकार बि आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। फ़क़ीर हबीबुल्ला हैदरी साहिब सां गॾु आहे। हैदरी साहिब ख़ुशि आहियो न? तबियत ठीकु आहे बाबा? असां मोला जो करम आहे, असां ते बि वॾी महिरबानी। तव्हां परे खां आया आहियो, अदीद खां, माना हितां कराची मां अदीद थोरो, जिते असांजो स्टूडियो आहे न उतां थोरो परे आहे। जी सर, असां मलीर खोपरा पार जा आहियूं। अच्छा अच्छा, जी जी, खोपरा पार खां आयल आहियूं। सही सही सही, हलो इहो बि परे ई आहे, हितां त परे ई आहे मुंहिंजे ख़्याल में। काएं वॻे सुबुह जो निकितो हुतां? सर हुतां असां निकिता आहियूं 7:30 वॻे। अच्छा जी हा। वाह 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 वाह, महिल असां तंहिंजे करे पहुता आहियो न। आउं सोचां पियो त टाइम ते पहुचण माना सवेर निकिरण वारो मामलो आहे। वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आहियो। ऐं उस्ताद बादल लाही असां सां गॾु, मौसीक़ार सिंध जो 2 गुणो रागी, अॼु बि असां सां गॾु हूंदो, उनखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। ऐं हिन पासे वरी मोहम्मद अली साहिबु आहे, अॼु बाक़ाइदा वरी बि पूरे इतमाम सां ढोलक वॼाईंदो। सो थोरी देरि में सुफ़ियाणा कलाम पाण ॿुधंदासीं, पर हिन खां पहिरियां आउं अलमीना खां पुछा कंदुसि त लॉ में भला छो आया आहियो? छा शौक़ु हुयो या हिकिड़ो मिशन खणी आया आहियो त मूंखे हीउ करिणो आहे? एक्चुअली सभिनि खां पहिरियां त मां हिकिड़ी उहा छोकिरी हुयमि पंहिंजी फैमिली जी जंहिंखे कुझु डिफरेंट करिणो हुयो। मूंखे सिर्फ़ु पढ़ाई करे उन खां अॻिते पोइ जॉब न करणी हुई। सही सही। जीअं की हिकिड़ी तव्हां वटि हिकिड़ी ज़िंदगी हूंदी आहे त उन में तव्हां कुझु डिफरेंट कयो, त इन करे मां हीअ फील्ड चूज़ कई। छो त मूं ॾिठो इहो की असांजे मुआशरे में ऐं स्पेशली असांजे इंटीरियर सिंध में काफ़ी घटि रेशो आहे छोकिरियुनि जो, बल्कि पूरे पाकिस्तान में अगरि ॻाल्हि कजे या अगरि असां मज़ीद अॻिते ॾिसूं त पूरी दुनिया में ई लेडी एडवोकेट्स जो इलाही घटि रेशो आहे। उनजो रीज़न बि इहो आहे त बिकॉज़ हीअ जेका फील्ड आहे स्पेसिफिकली लॉ जी, इनखे हिकिड़ी मेल डोमिनेंट फील्ड चयो वेंदो आहे। त मूं सोचियो त असां अगरि इन फील्ड में अची करे इन शइ सां अगरि असां विढ़ी सघूं था या असां एटलीस्ट कंहिं अॻिते छोकिरी जे लाइ इंस्पिरेशन क्रिएट करे सघूं था त तव्हां इन फील्ड में अचो ऐं तव्हां बि पंहिंजो नालो ठाहे सघो था। सही सही सही। त हिकिड़ो इहो बि मोटिव हुयो ऐं ॿियो इहो मोटिव हुयो की जेको आहे सो काफ़ियुनि जॻहियुनि ते जीअं की माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिली सघे ऐं इंसाफ़ न मिलण जो रीज़न इहो आहे त उन्हनि जे लाइ कोर्ट ऐं वकील जो नालो ई जेको आहे सो उहो ख़ौफ़ ज़दा करे थो उन्हनि खे। उन्हनि खे ईअं लॻंदो आहे की कोर्ट मां असांखे इंसाफ़ न मिलंदो ऐं अगरि असां वकील वटि वेंदासीं त असां रुली वेंदासीं। त उन हिकिड़ी शइ खे बि ज़्यादा त न, अगरि असां 2 या 3% बि अगरि उनखे टैकल करे सघूं था त उहा कोशिशि आहे त उन तरफ़ असां वञूं। माशाल्लाह माशाल्लाह। मूंखे तव्हां मतिलबु ॻाल्हायो था त मूंखे ख़ुशी थी थिए। ख़बर छो? छो त तव्हां वांगुरु मतिलबु जीअं तव्हां आहियो न, माशाल्लाह जीअं तव्हांजो शेप आहे, तव्हांजो जीअं चहिरो मुबारक आहे,
त अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से या अहिड़े क़िस्म जूं गुॾियूं मार्केट में हूंदियूं आहिनि मूंखे लॻो ईअं पए त का गुॾड़ी थी ॻाल्हाए सची ॻाल्हि अथव तव्हां कंहिं अॻु में ईअं चयो आहे ॿुधो आहे ईअं ॿुधो अथव न माना ईअं माना का गुॾी जीअं न मार्केट में पई हूंदी आहे का प्यारी सां इन बिल्कुलु इन तरह जो कमेंट ना आहे ॿुधो अखियूं लेकिन तव्हां जूं हूंदियूं आहिनि, माना कोर्ट ॻाल्हायो में कीअं इहो ज़रूरु ॿुधो आहे अगरि कॾहिं कोर्ट में वेंदी आहियां त सभिनि खां पहिरियां इहो क्वेश्चन मूंखां पुछंदा आहिनि तव्हां कंहिंजे अंडर कमु था कयो सही सही बिकॉज़ मां जॾहिं बि वेंदी आहियां त हिकु यूनिफॉर्म में तव्हां वेंदा आहियो त उन यूनिफॉर्म पाइण खां बाद बि माण्हुनि खे इहो शक हूंदो आहे की ही एडवोकेट न आहे सही सही ही हिकिड़ी इंटर्न आहे सही सही त इन करे हू पुछंदा आहिनि हू चवंदा आहिनि की एतिरी नंढी एज में तव्हां हिते छो अची वियो न हूं वाकई में बि एतिरी नंढी उमिरि में छो आया न मुंहिंजी एज बिल्कुलु ईअं सही 10-12 साल आहे जा लॻो सफ़ा नंढा ॿार था लॻो मूंखे ॿुधायूं त इलाज जी स्टूडेंट आउं हैरत में पइजी वियुसि काओ साल थो हले तव्हांजो मुंहिंजो 2nd ईयर थो हले अच्छा माना घणा अञा साल बचिया इंटरनेशनल लॉ पई कयां मां यूनिवर्सिटी ऑफ लंडन खां त उनजो टोटल टाइम पीरियड 3 इयर्स जो हूंदो आहे अच्छा अच्छा त हिन वक़्तु मां 2nd ईयर में आहियां इन खां बाद बसि हिकिड़ो साल अच्छा माशाल्लाह इन खां सवाइ तव्हांजूं छा एक्टिविटीज़ आहिनि कुझु ॿुधायो इन पिया पंहिंजे बारे में खां सवाइ जेको आहे सो मुंहिंजूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहो फील्ड सां रिलेटेड ई आहिनि मुंहिंजो जेको आहे सो एज़ अ सोशल वर्कर बि कमु कंदी आहियां सही सही डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन सां मां इन टच आहियां ऐं हिन वक़्तु जेको मुंहिंजो इरादो आहे उहो असांजो अॻिते आहे की असां ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन पंहिंजी फॉर्म कयूं जंहिंमें असां ह्यूमन राइट्स खे जेको आहे सो अॻिते वधायूं छो त असांजी फील्ड इहा आहे असांखे त माण्हुनि जे हुकूक जे लाइ विहणो आहे ऐं अगरि ॾिठो वञे त अगरि असां आउट ऑफ द कोर्ट माण्हुनि खे हेल्प आउट करे सघूं था त उन्हनि खे पंहिंजा राइट्स मिलनि या उन्हनि जे लाइ असां पंहिंजी तरफ़ खां कोई स्टेप खणी सघूं था त आई गेस इहो हिकु सुठो इनिशिएटिव हूंदो बल्कि मां त इहो चाहींदसि की असां वटि जेके बि यूथ आहे उनखे जेको आहे सो ॿियनि एक्टिविटीज़ खां हटिजी करे इन तरफ़ अचणु खपे की हू ह्यूमन राइट्स खे प्रमोट करनि या पोइ वरी इन तरह जूं सोशल एक्टिविटीज़ करनि सही 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 असांजो डायरेक्टर बि परेशान थी वियो आहे सोचे थो त असली छोकिरी आहे या का परी वेठी आहे परिस्तान परी जीअं ईंदी आहे न रूप मटाए त न वेठी आहे सो बहरहाल तव्हां सां कचहरी कंदे अञा ॾाढो मज़ो ईंदो सो जावेद भाई बि असां सां गॾु आहे जावेद भाई क्या आपकी सोशल एक्टिविटीज़ में क्या कर रहे हैं आजकल सोशल एक्टिविटीज़ में आज अभी जैसे ये सर्दियों का मौसम शुरू हो गया तो लोगों को गर्म कपड़े और जो उनकी सर्दी की ज़रूरियात हैं बहुत सारे हमारे मुल्क में आपको पता है इस वक्त जो रेशियो है गुर्बत का तो उसमें जब तक हम सब मिल के नहीं चलेंगे सही बात है उनको और अभी पिछले दिनों जो सैलाब की सूरत हाल थी उसमें हमने बहुत अपना एक कैंप लगाए और उस जो सामान था वो सैलाब जदगान तक पहुंचाया और अब सर्दियां आ गई हैं अब सर्दियों के लिए जो जिन चीज़ों की ज़रूरत होगी वो होगा और इसके अलावा इल्मो फला के नाम से एक एसोसिएशन है उसमें हमने नॉर्थ कराची में एक क्लिनिक बनाया है जिसमें डॉक्टर बैठते हैं क्योंकि आजकल आपको पता है कि सेहत के भी बड़े मसले हैं और उसमें जो ख़र्चे हैं वो भी एक आम आदमी जो है वो अफोर्ड नहीं कर पाता सही सही तो एक क्लिनिक हमारा है जो चल रहा है इल्मो फला के नाम से अंजुमन इल्मो फला के नाम से अच्छा तो उसमें डॉक्टर साहब हैं और उनकी एक बहुत ही मामूली सी फ़ीस है और ना होने के बराबर तो उसमें फिर वो मेडिसिन भी देते हैं चेकअप वगैरह भी करते हैं अच्छा चेकअप भी होता है मेडिसिन भी फ्री होती है जी मेडिसिन भी देते हैं उसमें और इसके अलावा हमारे कैंप्स वगैरह लगते हैं अभी इंशाल्लाह सैटरडे को एक आई कैंप लग रहा है मोतिये के लिए वो फ्री कैंप है तो इस तरह की जो सोशल जिसकी ज़रूरत है नज़र से की जाएगी चश्मे भी दिए जी बिल्कुल इंशाल्लाह इससे पहले भी हमारे कैंप लगे और इंशाल्लाह भी सैटरडे को फिर लग रहा है कहाँ पे लग रहा है ये भी बता दें ताकि वो नॉर्थ कराची 5L क्योंकि जो ऐसी बस्तियाँ हैं जहाँ पे लोग अफोर्ड नहीं कर सकते सही सही मतलब कि जैसे सुरजानी हो गया नॉर्थ कराची हो गया जैसे मलीर के कुछ इलाके हो गए या औरंगी हो गया कस्बा जहाँ जहाँ लोग अफोर्ड नहीं कर सकते और उन्हें मतलब ये परेशानी है मेडिसिन की डॉक्टर की आजकल आप पता है डॉक्टर जो है अगर आप 6 स्पेशलिस्ट के पास जाएं तो 1500 से कम फीस नहीं है सही बात और मेडिसिन उसके अलावा है तो कोशिश होती है जितनी भी हम सहूलतें दे सकते हैं और जो हमारे डॉक्टर साहब हैं वो भी अपना वक्त निकाल के आते हैं क्योंकि जाहिर सी बात है आजकल डॉक्टर भी मसरूफ़ हैं और जो दूसरे इदारों के हैं तो ये उनकी भी कंट्रीब्यूशन है और हमारी थोड़ी सी कोशिश है और इसके अलावा हम नॉर्थ नाज़ाबाद में
एक हमने चलें, इसको कंटिन्यू करते हैं। इसके अलावा क्या करते हैं, तो कॉल ले लेते हैं पहले। जी जी। अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम साईं, केर पिया ॻाल्हायो? साईं कराची मेरान रोड इमामदीन बख्शी पियो अचो। साईं से मेरान टाउन में पिया ॻाल्हायो? जी बाबा साईं। बाबा सफ़ा पाड़े में ई था ॻाल्हायो? अची वञो आहे त कचहरी के को मसइलो थोरी हो। प्रोग्राम गॾिया वेठा आहियूं। तव्हांजो प्रोग्राम बाबा साईं तूं पिया तारक में टीवी ते आम साहब। माशाल्लाह माशाल्लाह, कीअं थो लॻे प्रोग्राम? दिल चयो बाबा साईं सां कचहरी करे वठूं। माशाल्लाह, वॾी महिरबानी साईं, तव्हांजो कुर्ब आहे, तव्हांजो प्यार आहे जो तव्हां टाइम कढियो आहे ऐं कॉल मिलाई अथव। वॾो मसइलो आहे अॼुकल्ह कॉल मिलाइण में, ख़ासि तौर ते PTCL ते त माण्हू मिलाइनि ई कोन था। न बाबा साईं, असां त जीअंदासीं बि सिंध टीवीअ जे लाइ, मरंदासीं बि सिंध टीवी जे लाइ। वाह असां चैनल जा त बाबा ख़ादिम आहियूं। बाबा सिंध सां प्यार इहो तव्हांजो बरक़रार रहे। कुझु पुछणु चाहींदव? बसि तव्हां ॻाल्हाइणो हुयो, तव्हां कचहरी करणी हुई, बाक़ी साम्हूं साम्हूं तव्हां सां मिलंदासीं अची। वाह 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 वाह, कॾहिं मिलंदव साईं? इंतज़ारु रहंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में तव्हां सां मुलाक़ात थींदी बाबा साईं। माशाल्लाह माशाल्लाह। छा कंदा आहियो साईं हिते कराची में? मां सिर्फ़ कंस्ट्रक्शन जो कमु कंदो आहियां। माशाल्लाह, कमु सही आहे साईं, माना को न को कमु कजे। बाबा साईं कमु त हाणे फारिग त इंसान कराची आहे, तव्हांखे ख़बर आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। रोज़ी सां जान आहे न बाबा साईं। बिल्कुलु बिल्कुलु, कराची त माना कर अची बाबा, हिते चुप करे विहणा वञिणो। इहो असुली आहे त कर अची हिते कुझु। हा साईं, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। मौला तव्हांखे सलामत रखे। तव्हां ईअं कॉल कंदा रहिजो, पाड़े में वेठा आहियो, ईअं मिड़ी पाड़े वारनि जी सार लहिजो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। सो हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायूं भला? फनकार बस सां गॾु वेठो आहे, पोइ कचहरी कयूं। बिल्कुलु जी साईं, एतिरी साहिबु छा था ॿुधायो? साईं ये अव्हांखे कलाम ॿुधायूं था आदम सुरीले शाइर जो। अच्छा। ऐं ही कलाम असांजो नेट ते बि हले पियो। माशाल्लाह माशाल्लाह। आदम सुरीलो? जी सर। वाह, सुरीलो जो तख़लुस आहे या प्यार में चओ सा सुरीलो आहे? सर सुरीलो हुनजो तख़लुस आहे। अच्छा यार, वाह जो तख़लुस रखो ले। जी जी। तोखे आहे दिल पर घणो मूत छायो, तोखे आहे दिल पर घणो मूत छायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो। असां इश्क क्यों आवां साण प्यारा, असां इश्क क्यों आवां साण प्यारा, कयो ना असां सां हाणे किनारा, छो था असांजो ही जीअड़ो जलायो, छो था असांजो ही जीअड़ो जलायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो। तोखे आहे दिल पर घणो मूत चायो, तोखे आहे दिल पर घणो मूत चायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो। असांजी सचाई सजण याद गई, असांजी सचाई सजण याद गई, किरी गोड़ा गलड़न त महबूब पवंदई, संग दिल असांखे न एॾो सतायो, संग दिल असांखे न एॾो सतायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो, वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो। तोखे आहे दिल पर
घणो त चाहियो तोखे आहे दिल पर घणो त चाहियो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो कई जान आत्म अवां जे हवाले कई जान आत्म अवां जे हवाले छजो बेवफ़ाई मौला जे नाले ख़ासि खेली सां नीह निभायो ख़ासि खेली सां नीह निभायो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो तोखे आहे दिल पर घणो त चाहियो तोखे आहे दिल पर घणो त चाहियो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो वाह नहीं वाह वफ़ाउनि जे बदिले तो लोक खिलायो तोखे यार मूं घणो ई चाहियो आदम सुरीले साहिब जो कलाम हो ऐं हैदरी साहिब पंहिंजे सुरीले आवाज़ में असांखे ॿुधायो हिते पाण वठंदासीं को शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं पोइ गॾु हूंदासीं वरी गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था असां वटि हबीबुल्लाह हैदरी साहिब गॾु आहे हुन खां कलाम ॿुधंदासीं ऐं उहो पंहिंजे नए कलाम जी जेको ईंदड़ कलाम हूंदो उनजी रिहर्सल में मसरूफ़ आहे बाक़ी असां सां गॾु जेका अलवीना आहे उन सां बि कचहरी कंदासीं ऐं जावेद साहब आहे उन सां बि कचहरी सुठो जारी रहंदो जावेद साहब बता रहे थे बात बीच में कट गई कॉल आ गई फिर मैंने ब्रेक ले लिया कोई सरगर्मी बता रहे थे आप काफ़ी महीनों से हम नॉर्थ नाज़िबाद टाउन में एक मतलब कि खाना भी डिस्ट्रीब्यूट करते हैं अच्छा और बहुत ही मामूली 20 रुपये में बिरयानी और का सालन वगैरह मेरे ख्याल से आजकल तो 20 रुपये में एक रोटी आ रही है 15 रुपये 20 रुपये में 25 रुपये तो उसमें हम पूरा पराठा 40 रुपये का हो गया जी तो हम उसमें कोशिश करते हैं 20 रुपये में एक पेट भर के सही अच्छा फ्री में इसलिए नहीं कि फिर थोड़ा सा उसको तजस्सुस हो उसको थोड़ा सा लगन हो कि यार मैं कुछ करूँ चलो मुझे इतनी बेनिफिट तो मिल रहा है हाँ सस्ते में कुछ मिल रहा है सस्ते में मिल रहा है तो ये भी हाँ इज्जत नफ्स भी मजरूर होती है जी बिल्कुल मेन जो है वो यही है कि इज्जत नफ्स हमारे एक जो साथी है उसको जो हेड कर रहे हैं फैसल अली साहब उनकी बड़ी काविशें हैं उसमें और हमारी पूरी एक टीम है और मज़े की बात ये है कि सब यंग लड़के हैं मतलब कि उसमें ये समझ लें कि मैं ज़रा ज़्यादा हूँ तो ये बड़ी खुशी की बात होती है क्योंकि इन एक्टिविटीज़ से लोग फिर वो जो मनफी रुझानात होते हैं उस तरफ नहीं जाते अगर खेलों की एक्टिविटीज़ हों इस तरह की सोशल एक्टिविटीज़ हों तालीम की एक्टिविटीज़ हों तो वो जो आजकल आपको पता है मंशियात और इधर उधर बहुत सारे फारिग होते हैं तो वो फिर तो उससे भी बचत होती है और फिर एक जज्बा होता है कि यार हमने किसी के लिए कुछ करना है और ये हमारा एक समझे फ़र्ज़ भी है क्योंकि अल्लाह ने हमें अगर इतनी तौफीक दी और अल्लाह ने हमें इस काबिल बनाया तो हम दूसरों के लिए कुछ करें सही तो ये जज्बा भी पैदा होता है सही और यही जज्बा आपको पता है कौमों को ऊपर लेके जाता है सही जज्बे जी ॻाल्हि थी आहे त अलवीना मूंखे इहो ॿुधायो कानून जो तव्हां हथ में खयो आहे हाणे तव्हां छा सोचे करे माना अॻिते छा करणु चाहियो था मुंहिंजो इरादो जेको आहे उहो आहे त क्रिमिनल लिटिगेशन खे कंटिन्यू करण जो वाह माना क्राइम वारो सॼो डिपार्टमेंट तव्हांजो मिले हूंदो पोइ बिल्कुलु मतिलबु हिन वक़्तु इरादो त इहो आहे लेकिन हिकिड़ी शइ हूंदी आहे कि तव्हांखे उहे सर्कमस्टांसिस बि ॾिसणा हूंदा आहिनि तव्हांखे जेको आहे सो उन फील्ड खे बि ॾिसणो हूंदो आहे त उनमें छा जेका छोकिरियुनि जी जेका विश हूंदी आहे त औरतुनि जी भलाई औरतुनि खे माना एम्पावरमेंट थोरो इन हवाले सां कोशिशि करे पोइ ॾिसो हिकिड़ी हूंदी आहे औरतुनि जे जेको आहे सो वुमेन एम्पावरमेंट हिकिड़ी हूंदी आहे फेमिनिज़म सही त मां जिते वेही करे इहो चवां थी त मां फेमिनिज़म जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां अच्छा
मां हिन जे हक़ में न आहियां त फेमिनिज़म हुजे। सही सही छो त उन जी शुरूआति जंहिं मक़सद जे लाइ थी आहे या पोइ वरी उन जी जेको आहे सो उनजो हिकिड़ो जेको स्ट्रक्चर पूरो ठहियलु आहे या उन जे लाइ जेके नारा यूज़ कया वेंदा आहिनि उहे बिल्कुलु इनअप्रोप्रिएट आहिनि। सही सही अगरि औरतुनि जी जिते हुकूक जी ॻाल्हि अचे थी त असां क़ुर पाक खणी करे ॾिसूं, सही सही असांखे सॼा औरतुनि जा हुकूक उते मिलनि सही था। ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि लॻियो, पर हैदराबाद वारियूं आंटियूं नाराज़ थी वेंदियूं तव्हां खां पोइ। न मां हिकिड़ी जेको आहे सो हू ॾिठी हुई फेसबुक ते हिकिड़ो शेयर आयो हुयो त बकरी ने जब आज़ादी मांगी तो भेड़िए पहली सिफ में खड़े मिले। अच्छा त जेको आहे सो हिते बि कुझु इहो ई मामिलो आहे। सही सही मतिलबु जॾहिं फेमिनिज़म जे लाइ उहे ई अॻिते अचनि था जंहिंखे जेको आहे सो हिकिड़ो भेड़ी ऐं बकरी जो जेको रिलेशन हूंदो आहे त भेड़ियो बकरी खे नोचण जे लाइ नोच खाइण जे लाइ कॉल ईंदो वठूं था, आहे। पोइ कंटिन्यू रखूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, केरु पिया ॻाल्हायो? रेनी बोल रही हूँ अमरकोट से। जी एनी, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? कैसी है? ठीक है। भाई बोलियूं ॻाल्हाए छॾियमि, जंहिं में ॻाल्हाया। हेलो जी जी एनी, क्या कहेंगी? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हैं? ठीक हैं आप? मैं ठीक ठाक। बस मेरे को तो आपकी शो की तारीफ करनी थी और हम तो आपकी वजह से शो देखते हैं, टॉपिक भी अच्छे होते हैं। माशाल्लाह, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। कुछ पूछना चाहेंगी किसी में मेहमान से? पूछना नहीं है, सजेशन करनी है कि इसमें कुकिंग का भी तो शो रखें ना आप। कुकिंग का रखते हैं ना, सेगमेंट होता है हमारा बाकायदगी से। शेफ फैसल का सेगमेंट होता है सुबह सुबह मंडे के दिन नशर करते हैं। और ब्यूटिशियन का कोई ऐसा होना चाहिए ना टॉपिक जो हम फायदा उठा सके, क्योंकि आजकल आपको पता है यही सब कुछ चल रहा है। सही सही सही, चलें ब्यूटिशियन का कुछ करते हैं। वैसे प्रोग्राम ऐसे होते रहते हैं, लेकिन आपकी सजेशन सर आंखों पे। जी बाकी आपका शो बहुत अच्छा है, मैं रोज रेगुलर देखती हूँ फैमिली के साथ और माशाल्लाह बहुत अच्छा है। और ऐसी तरक्की करो माशाल्लाह। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। माशाल्लाह। ख़वातीन से मुतालिक उन्होंने सारी वो क्या है कि उनके टॉपिक्स हैं ना। अलीना माशाल्लाह अगर इनको देखा जाए और इनको एक वो बनाया जाए कि जनाब ये एक मिसाल है। ये तो बहुत बढ़िया मिसाल है, छोटी सी बच्ची है, वही मतलब वो तो दुआ कर रही है। और आपको पता है कि ये तो हमारे वो भी मज़हब भी कहता है कि माँ की गोद जो है पहली तरबियत होती है। सही। तो अगर वो पढ़ी लिखी होगी, अच्छे संस्कार होंगे उसके, अच्छी सोच होगी, तो आगे हमारी जनरेशन भी अच्छी बढ़ेगी। सही। तो हमें तो मुझे तो बड़ी खुशी होती है जब ये लड़कियां आगे आती हैं, लड़कियां आगे आते हैं तालीम के लिए और उसके लिए जद्दोजहद करते हैं। और इसके अलावा गैर निसाबी फ़नून लतीफ़ा वगैरह, राइटर, अदीब, शायर। सही। क्योंकि अभी इस वक्त मैं देख रहा हूँ कि हमारे यहाँ इस चीज़ का बड़ा फुकदान है। सही सर, कॉल का भी फुकदान है हमारे यहाँ। कॉल ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम जी। अस्सलाम वालेकुम। चाल आहे साईं, ख़ुशि आहियो साईं? साईं बिल्कुलु ठीकु ठाक। कमुना तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? केरु पिया ॻाल्हायो? वाह अल्लाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? मोहम्मद अनवर बलो झांगा में खां ॻाल्हायां पियो। साईं 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 छा चवणु चाहींदो? साईं माशाअल्लाह अवां जो प्रोग्राम डेली ॾिसंदा आहियूं, तमामु ज़बरदस्त हूंदो आहे। तव्हांजा महिमान तमामु सुठा हूंदा आहिनि ऐं जेको आहे सो माशाअल्लाह असांखे तमामु तव्हांजो प्रोग्राम वणंदो आहे। तंहिं करे कॉल कंदा आहियूं तव्हां सां। ऐं हिकिड़ो शेर ॿुधाईंदासीं तव्हांखे। साईं वाह वाह कजो। हा, आयो मौत त रूह मरी वियो जिस्म थियो आज़ाद। हा, आयो मौत त रूह मरी वियो जिस्म थियो आज़ाद। मिट्टी अवल मिट्टी आख़िर मिट्टी जिंदाबाद। अरे मिट्टी अवल मिट्टी मिट्टी साईं, आख़िर मिट्टी साईं, मिट्टी जिंदाबाद। वाह वाह साईं, आए साईं सब कुछ साईं फना साईं। महिरबानी साईं। वाह साईं वाह, वाह साईं वाह। रहंदो रुगो रब बाक़ी कुल फना, अजाई अना आहे हिन इंसान खे। ऐं इहा मिट्टी हुकुम करेंदी हज़ार। साईं हिन मिट्टी जे हुकुमनि खे मञिणो आहे, मिट्टी में मिलणो आहे। मिट्टी से पैदा बने और मिट्टी में जाएंगे। सर मिट्टी में बने और मिट्टी में जाएंगे। तो इतना गुरूर क्यों है इंसान को? ये बस ये नसीहत है। जब तरक्की में होता है, जब कुछ होता है उसके पास, तो वो समझता है कि सारी दुनिया का मालिक ही मैं हूँ। एक नेचर एक अच्छे से अच्छी की उस तलाश में। और आप देखें कि इंसान जितनी भी तरक्की कर ले, सदर बन जाए, वज़ीर आज़म बन जाए, कुछ भी बन जाए, सही जाना तो उसने वहीं पे। सही सही। और अचानक और पता ही नहीं चलेगा। हाँ, और जो लोग इस चीज़ को समझ लेते, जैसे अभी इन्होंने शेर बड़ा अच्छा माशाल्लाह कि मिट्टी में जाना है,
और वो जैसे खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है। तो ये सब चीज़ें फ़नून लतीफ़े में आती है, शायरी में आती है। और अब क्योंकि हमारे यहाँ इस तरह की जो प्रोग्राम है वो बहुत कम होते हैं। आप देखें टीवी पे भी देखें ड्रामे और वो दूसरी चीज़ें आ रही होती हैं, मुशायरे और तकरीर और बैतबाजी, नात ख़्वानी, क़िरात। तो जब तक हम ये चीज़ें अपनी नई जनरेशन में पैदा नहीं करेंगे, वो इसको आगे प्रमोट नहीं करेंगी, तो फिर हमें इससे आस्ता आस्ता हमारी जो जनरेशन है वो इससे बिल्कुल कि बस ये जो ड्रामे यही हमारी कल्चर है। जबकि हमारा कल्चर तो आपको पता है कि शाह लतीफ़ भुट्टाई का कल्चर है। सही सही कल्चर भी याद है, अब्दुल्ला शाह गाजी का कल्चर है। 4 दिन पहले कल्चर डे मनाया था। जी जी, कल्चर डे भी मना था, बिल्कुल बिल्कुल। और किस तरह से क्या फीलिंग्स थी? जी जी बिल्कुल। हाँ, सिंधी कल्चर तो अब इसको इसी तरह प्रमोट किया जा सकता है कि जैसे अभी आप ये प्रोग्राम कर रहे हैं, इसी तरह के प्रोग्राम होंगे। अब जो बच्चे देख के बड़े होंगे तो उन्हें फिर पता चलेगा। सही बात। अब अगर वो ड्रामे और वो फिल्में देख के बढ़ेंगे फिर उन्हें वही पता चलेगा। सही सही पाण फेमिनिज्म इन ते चऊं था, पर इहो फेमिनिज्म ते चऊं था, पर इहो ॿुधायो त सकाफ़त की ॾींहुं मल्हायो तव्हां? जी बिल्कुलु। इहा ॻाल्हि पुछणी मूं विसरी वई, कीअं मल्हायो, किथे मल्हायो, छा एक्टिविटी कई? विद इन कराची त असां वटि हिकिड़ो जेको आहे सो हू हूंदो आहे त इट्स नॉट सेफ टू गो आउट ऑन कल्चरल डे। त असांजो लेकिन असां वटि हिकिड़ी जेको आहे सो रिचुअल आहे असांजे घर में, त कल्चरल डे खे असां हिकिड़ी ईद जी तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहियूं। त उन ॾींहं ते तव्हांखे उहे स्पेसिफिक ड्रेसिस पाइणा आहिनि, हर कंहिं सां जेको आहे सो जीअं तव्हां मिलंदा आहियो ख़ुशी सां सेलिब्रेट करणु। त इन तरीक़े सां ई जेको आहे सो असां बि उनखे सेलिब्रेट कयूं। सुठे तरीक़े सां सेलिब्रेट जी जी बिल्कुलु। प्रोग्राम ॾिठो पे, प्रोग्राम में वियो पे। वाह वाह। हाणे पाण वरी साॻी मौज़ूअ ते अचूं। तव्हां जेकी ही मार्च वग़ैरह थींदा आहिनि औरतुनि जा, उनजे हक़ में आयो न आयो? बिल्कुलु उनजे ख़िलाफ़ आहियां मां। ख़िलाफ़ आयो? बिल्कुलु ख़िलाफ़। वाह वाह, पहिरीं में बाबा छोकिरी आहे जेका सफ़ा माना ख़िलाफ़ लॻी पई आहे। ॾिसो, मां औरतुनि जे हक़ में आहियां। औरतुनि जे जेका वुमेन राइट्स आहिनि उहे उन्हनि खे मिलणु खपेनि, लेकिन जिथे जेको आहे सो ईअं त नाहे त सिर्फ़ु औरतूं ग़लति ई आहिनि, सही बि आहिनि औरतूं किथे। स्लोगन्स ॾाढा बेकार क़िस्म जा, स्लोगन्स बि बेकार आहिनि, लेकिन मां इहो चवंदमि त हिते तव्हां जेको आहे सो डिफेंस में हिकिड़ो फेमिनिज़म जे लाइ जेको आहे सो औरत मार्च कयो था तव्हां, या कराची में तव्हां इन तरह जूं एक्टिविटीज़ कयो था, तव्हां इन खां बहितर इहो आहे त तव्हां इंटीरियर सिंध में वञो, इंटीरियर पंजाब में वञो, तव्हां उते सर्वेस कयो, उतां जी औरतुनि सां मिलो, उन्हनि सां ॻाल्हायो त उते छा उन्हनि जा ॿियो कुझु न, तव्हां अगरि उन्हनि जा जेको आहे सो सिर्फ़ु डोमेस्टिक इशूज़ ई ॾिसो त औरतूं उते टॉर्चर थियनि थियूं, हैरास थियनि थियूं, त उन्हनि शयुनि खे अॻिते प्रमोट कयो, उन्हनि शयुनि खे अॻिते आणियो, उन्हनि खे मदद कयो। सही सही। त अगरि तव्हां उन सेंस में फेमिनिज़म खे खणी हलो त फेमिनिज़म कैन बी अ बेटर थिंग। सही सही। लेकिन हिन वक़्तु जेका शइ हले थी उहा औरत ॿाहिरि अचे थी जंहिंखे ऑलरेडी आज़ादी मिलियल आहे। सही सही। उहा औरत पंहिंजो हक़ घुरे थी, जंहिंखे पहिरियों ई हक़ हासिलु आहे, जंहिंखां ना ही कोई पुछण वारो आहे, ना ही उहा कंहिंखे अकाउंटेबल आहे। सही सही। लेकिन उन औरत जे बारे में छा ख़्यालु आहे जेका हर वक़्तु जेको आहे सो घर में हैरास थिए थी। ऐं हैरास असां वटि डिफरेंट शयूं आहिनि, जीअं की असां वटि चाइल्ड मैरिज अची थो वञे, या पोइ वरी बल्कि अडल्ट छोकिरियुनि जी बि शादियूं कराए थी वञनि उन्हनि जी मर्ज़ी खां ख़िलाफ़, या पोइ वरी असां वटि मैरिटल रेप अची थो वञे, असां वटि जेको आहे सो वर्बल हैरेसमेंट अची थी वञे। इन्हनि शयुनि जो किथे कोई कॉन्सेप्ट न आहे असां वटि। इहो कॉन्सेप्ट अगरि असां इंट्रोड्यूस करायूं त असांजो मुआशिरो बहितर थी सघे थो। हाणे त हैरासमेंट जा नवां नवां नमूना निकिरी पिया आहिनि। हाणे त इहो बि ॿुधण में अचे पियो त कंहिं बि ख़ूबसूरत ख़ातून खे, औरत खे गुड मॉर्निंग या गुड आफ्टरनून ऐं गुड नाइट जो मैसेज करणु हैरासमेंट में शामिल आहे। ऐं 15 सेकेंड्स खां वधीक जेकॾहिं कंहिंखे घूरे ॾिसो था न, इहा हैरासमेंट आहे। जी जी बिल्कुलु, इहा शइ ऐं हुजणु खपे। सही। अगरि जेको आहे सो गुड मॉर्निंग या गुड नाइट जो मैसेज करणु ॿ वेज़ हूंदा आहिनि। हिकिड़ो त तव्हां पंहिंजे कंहिं अज़ीज़ खे कयो था, तो दैट इज़ समथिंग डिफरेंट। लेकिन अगरि तव्हां कंहिंखे डिस्टर्ब कयो था, या हिकिड़ो तव्हां वटि असां वटि विच में हिकिड़ो ट्रेंड आयो हो रॉन्ग नंबर जो, कि हर छोकिरी वटि जेको आहे सो रॉन्ग नंबर्स त लाज़मी वेंदा। सो उन सेंस में बिल्कुलु उन सेंस में अगरि तव्हां कयो था त दैट इज़ हैरेसमेंट। सही। ही कॉल वठूं था। श्योर जी। अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। सर गुलाम चौहान सफर खां सर। साईं चौहान साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? सर शुक्र आहे मालिक जो। तव्हां ॿुधायो सर? ज़बरदस्त प्रोग्राम, वीआई प्रोग्राम आहे सर, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे सर। महिरबानी साईं, महिरबानी। तव्हां ॾिसंदा आहियो, महिरबानी साईं। तव्हांजा इहे कुर्ब आहिनि। कुझु पुछणु चाहींदव असांखां? हा सर, माशाल्लाह तव्हांजा महिमान ॾाढा प्रेस में कल्चर डे में जेको आहे
इहो अॻिते ताईं हलंदो रहे ॾाढो भलो थी वञे। अञा हलाईंदासीं, अञा हलाईंदासीं। कंटिन्यू हलंदो रहे ॾाढो बहितर थी वञे साईं। साईं बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां जहिड़नि मौज़ूद माण्हुनि जी राय इहा ई हुई ऐं उनखां पोइ असां सोचियोसीं त भली उहो ॾींहुं ख़तमु थी चुको हुजे पर पंहिंजी सखावत सां प्यारु ख़तमु न थींदो, असां सेलिब्रेशन जारी रखंदासीं। हा साईं, ॾाढो सुठो लॻे थो। साईं वॾी महिरबानी चौहान साहिबु, लख थोरा तव्हांजा। सो हाणे हबीबुल्ला साहिबु असां सां गॾु आहे, सो हिकु भेरो वरी हबीबुल्ला साहिब खे ॿुधूं था। जी साईं। साईं जीअं त ही बैत आहे हिकिड़ो लतीफ़ सरकार जा ॿोल आहिनि। जी साईं। त बांवर कर न बंदा तुंहिंजी 3.5 हथ ज़मीन, अदियूं शाह लतीफ़ चए तूं त पुछी ॾिस अमी, हुते त मिलंदई कीन हित वरी दाहूं करी थो देहन जूं। उन जे हवाले सां ही लतीफ़ साईं जा ॿोल आहिनि जेके शाह जी काफ़ियनि मां असां चूंडे कंपोज़ कई आहे धुन। वाह वाह। यार जी आया मिठे मन थार जी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया, ॿियनि सां छो अड़ी 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 आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया। पाणी भरींदसि पिरियन जो, पाणी भरींदसि पिरियन जो, पाणी भरींदसि पिरियन जो, पाणी भरींदसि पिरियन जो, कुअन पासे लड़ी आया, कुअन पासे लड़ी आया, कुअन पासे लड़ी आया, कुअन पासे लड़ी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया। पेरू चुंडींदसि पांध में, पेरू चुंडींदसि पांध में, पेरू चुंडींदसि पांध में, पेरू चुंडींदसि पांध में, खबरन पासे खड़ी आया, खबरन पासे खड़ी आया, खबरन पासे खड़ी आया, खबरन पासे खड़ी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया। अदियूं शाह लतीफ़ चए मुर्शद खोत लतीफ़ चए, अदियूं शाह लतीफ़ चए मुर्शद घोट लतीफ़ चए, महबूबन सां मिड़ी आया, महबूबन सां मिड़ी आया, महबूबन सां मिड़ी आया, महबूबन सां मिड़ी आया, त पंज यार जी आया मिठे मन थार जी आया, त पंज यार जी आया
मिठे मन थार जी आया पियन सां छो अड़ी 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 आया त पंहिंजे यार जी आया मिठे मन ठार जी आया त पंहिंजे यार जी आया मिठे मन ठार जी आया। वाह भाई वाह, ॾाढो सुहिणो कलाम ॿुधोसीं। आउं त पंहिंजे यार जी आहियां मिठे मन ठार जी आहियां, ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में हैदरी साहब असांखे इहो कलाम ॿुधायो। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार शो तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में, ऐं गुल मोहम्मद हैदरी साहब खां कलाम ते पाण ब्रेक पतोसीं, मोटी आयासीं त स्टार्ट वरी उतो ई कयूं था। गोविंद साहब, तव्हां इहो ॿुधायो त कराची में कॾहिं खां आहियो ऐं तव्हांजी दर्द कहाणी का मूंखे तमामु घणी ॾुखाइती लॻे थी, उहा बयानु कयो हिते। कराची में असीं आया आहियूं 2010 में। अच्छा जी, ऐं उनखां पोइ यहाँ कल्चर प्रोग्राम कंदा हुआसीं। सही। ऐं PTV ते बि असां अलामा पेटोड़ी जो किरदारु असांजो कयल आहे शुरू में 1990 में। अच्छा जी, साईं रहमतुल्लाह मानियोटी साहब सां गॾु। अच्छा माशाल्लाह, सही। ऐं उनखां पोइ चैनलनि ते आवाज़ चैनल ते बि प्रोग्राम कयल आहे। चैनल से तव्हां कया, पर इहो मूंखे ॿुधायो त बोर्ड जी सूरत हाल में का तव्हां सां बोर्ड मुतासिर बि आहियो? जी पुछणु पिया चाहियो सर, उन में बि असां हिकिड़ो कलाम ठाहियो हो त आई ॿोॾ अहिड़ी ख़ुशियूं सभु खणी वई, हा रहियल हुआ अजा के उहे बि लोड़े वई। सही सही। त इहे कलाम हिकिड़ो नओं ठाहियो होसीं असां वटि, उहो लिखियल आहे बुक ते। सही सही सही। पर इहो असां ॻायो हो नेट माना ते। इहो 2010 जी बोर्ड में तव्हां मुतासिर थिया हो? जी सर, हिन बोर्ड में, हिन बोर्ड में बि? जी 2010 खां वठी ईअं ई बोर्डूं अचनि पियूं। सही सही सही। ऐं हिन बोर्ड में असीं हिते अची 2010 में जी कराची में आयासीं, तीअं अञा સુધી हिते कराची में। सही सही सही। हूअं किथां पोयां किथे कहिड़े इलाइक़े जा आहियो? सर पोयां ज़िलो ठटो, शहर चूअर जमाली। अच्छा अच्छा माशाल्लाह। ॻाइण जो शौक़ु कॾहिं खां थियो आहे, कॾहिं खां ॻायो पिया? साईं जीअं त हीअ असांजो घरानो आहे, असां पंहिंजे घराने खां ई तइलीम वरिती आहे। अच्छा। मुंहिंजो चाचो उस्ताद अलण मंगराड़ म्यूज़िक डायरेक्टर हो, जेको बिस्मिल्लाह ख़ान ऐं कुदरतुल्लाह ख़ान खां तइलीम हासिलु कई हुई। अच्छा अच्छा माशाल्लाह। पोइ उनजे हवाले सां मुंहिंजो भाउ बि वॾो फ़नकार आहे, मोहम्मद आरब नालो आहे। अच्छा। पर हींअर बीमारी जी हालत में मुब्तला आहे। ओहो हो, सही सही। अलाह ख़ैरु कंदो उनजो बि। सही सही। पोइ असांजो जीअं हिते अचणु थियो आहे, तीअं असांखे टीवीनि चैनलनि ते हिननि ते प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं, सक़ाफ़ती प्रोग्राम जेके हूंदा आहिनि। सही सही सही। बाक़ी हर भर शादियुनि वादियुनि में न वेंदा आहियूं। सही। जेको इज़त सां घुराईंदो आहे उन भाउ वटि लड़ी वेंदा आहियूं। सही, माना गुज़र सफ़र बड़ी थिए। जी जी हा, मौला या करम। हलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, मूंखे अलविना इहो ॿुधायो, तव्हां ॿुधायो पिया तव्हां जेका लॉ कयो पिया उहा कंहिं लंडन जी यूनिवर्सिटी मां कयो पिया, इहो कीअं सिलसिलो हिते पाकिस्तान में वेही कीअं था कयो? थोरो ॿुधाइजो जीअं स्टूडेंट्स खे ख़बर पए त वेही करे सघे थो। पाकिस्तान में काफ़ी सारी यूनिवर्सिटीज़ आहिनि हिन वक़्तु जेके लॉ कराइनि पियूं। विद इन कराची तव्हांखे नंबर ऑफ़ यूनिवर्सिटीज़ मिलंदियूं एज़ कम्पेयर टू अदर सिटीज़। कराची में तव्हां वटि थीमिस लॉ स्कूल अची थो वञे, उन खां अलावा डैनिंग लॉ स्कूल अची थो वञे, TMUC आहे द मिलेनियम यूनिवर्सल कॉलेज, ऐं उन खां अलावा तव्हां वटि ज़ेबिस्ट अची थो वञे जंहिंजो हिकु नालो आहे। ऐं हीअ काफ़ी सालनि खां जेको आहे सो हीअ ई डिग्री कराइनि पिया। अच्छा। बल्कि ना सिर्फ़ु लॉ, डैनिंग लॉ स्कूल हिन वक़्तु पंहिंजो जेको आहे सो बिज़नेस स्कूल बि इंट्रोड्यूस करायो आहे, जंहिंजे थ्रू तव्हां जेको आहे सो यूनिवर्सिटी ऑफ लंडन खां ऐं डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खां एफिलिएटेड आहे उन्हनि जी डिग्री, जेके तव्हां हासिलु करे सघो था बिज़नेस में। अच्छा जी, त उनजो बसि इहो ई सिंपल प्रोसीजर हूंदो आहे कि तव्हांखे कंहिं बि कॉलेज सां एफिलिएट थियणो हूंदो आहे। एज़ इन के तव्हां डैनिंग लॉ स्कूल वञो था, थीमिस वञो था, या पोइ वरी तव्हां कंहिं बि ॿिए कॉलेज में वञो था, त हू ई जेको आहे सो उनजे थ्रू तव्हांजो प्रोसीजर थींदो जीअं डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में थींदो आहे। हिन जो 3 इयर्स जो लॉ हूंदो आहे, पर ईयर तव्हांजा 4 मॉड्यूल्स हूंदा आहिनि। उन खां बाद तव्हांजो हिकिड़ो इक्विवेलेंस टेस्ट थींदो आहे जंहिंखे सी लॉ चवंदा आहिनि। सी लॉ खां बाद तव्हांजो जेको आहे सो लॉ गेट थींदो आहे, जीअं हर स्टूडेंट जो थींदो आहे, ऐं उन खां बाद तव्हांखे लाइसेंस मिली वेंदो आहे। त इन जो प्रोसीजर जेको आहे उहो ऑलमोस्ट सेम आहे, लेकिन इनमें थोड़ा सा जेको आहे सो लूप होल्स आहिनि, ऐं लूप होल्स ईअं आहिनि त हिकु त इन जो टाइम पीरियड इलाही शॉर्ट आहे। त ऑब्वियसली हिकिड़ो लॉ स्टूडेंट जेको 5 साल पढ़ी आयो आहे ऐं 3 साल पढ़ी आयो आहे, त देयर इज़ सम डिफरेंस। ऐं उन खां अलावा जेको आहे सो हिन में तव्हांखे ज़्यादा UK जो लॉ पढ़ायो वेंदो आहे।
हितां जो लॉ जेको आहे सो उहो बिकॉज़ यूके जो ऐं हितां जो लॉ ऑलमोस्ट सेम ई आहे, हितां जो लॉ यूके जे लॉ मां ई ठहियो आहे। अच्छा त लेकिन उन खां बाद बि पाकिस्तान जे लॉ में काफ़ी डिफरेंस आहे, छो त असांजो लॉ जेको आहे उहो थोरो सो इस्लामिक जी तरफ़ आहे, इस्लामिक लॉ जी तरफ़। सही सही त उहो इवेंचुअली स्टूडेंट्स सिखी वेंदा आहिनि। हिन वक़्तु काफ़ी सारा अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि जेके कमु पिया करनि डिफरेंट लॉ फॉर्म्स में, जंहिं यूनिवर्सिटी ऑफ लंडन खां लॉ कयो आहे ऐं बहितरीनु कमु था करनि एज़ कम्पेयर टू अदर स्टूडेंट्स। सही सही। त अच्छा वो इहो सॼो पढ़ाई जो सिलसिलो आहे उहो ऑनलाइन आहे, प्रॉपर एग्ज़ाम वग़ैरह बि ऑनलाइन ई आहिनि? ऑनलाइन थी वियो हुयो लाइक लास्ट ईयर तक। हिन साल जो मे बी फिज़िकल थे या ऑनलाइन थे, इट्स नॉट डिसाइडेड येट। लेकिन इन जो तव्हां वटि ऑप्शन्स हूंदा आहिनि, तव्हां ऑनलाइन बि पढ़ी सघो था, तव्हां ऑन कैंपस वञी करे बि पढ़ी सघो था। मतिलबु तव्हां वटि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे कि तव्हां यूनिवर्सिटी लाइफ खे एंजॉय कयो। सही सही। हूअं आसान छा आहे ऑनलाइन तालीम एजुकेशन ठीकु आहे या स्टूडेंट्स जो डिफरेंट माइंड सेट्स practically हूंदा वञणो करणो? आहिनि, स्टूडेंट्स जो डिफरेंट माइंड सेट्स हूंदा आहिनि न। कंहिंखे ऑनलाइन समझ ईंदी आहे, कंहिंखे फिज़िकली समझ ईंदी आहे। बीइंग वेरी ऑनेस्ट, मूंखे ऑनलाइन समझ नाहे ईंदी। अच्छा अच्छा। तो की वरी सहूलियत सम्झंदा आहिनि ऑनलाइन में, बाबा कुझु बि माना सोचे सम्झी करे जवाबु ॾियणो पए थो या करे सघिजे थो, पर होॾे वरी फिज़िकली त सफ़ा मथां माण्हू बीठा हूंदा न, त पोइ न बट जेको आहे सो क्लासरूम जो जेको हिकिड़ो तव्हांजो इन्वायरमेंट हूंदो आहे, उनजो जेको डेकोरम हूंदो आहे ऐं उहा शइ जेको आहे सो इफेक्ट कंदी आहे इलाही ज़्यादा तव्हांजी लर्निंग ते, माण्हू तयारु श्यारु थी वेंदो आहे सही तरीक़े सां। ऑनलाइन त माण्हू जीअं बि आहे वेठो थो पढ़े। बिल्कुलु। ऐं तव्हांजो सभिनि खां वॾी शइ कॉन्फिडेंस बिल्डअप थींदो आहे। सही सही। ऐं इहा शइ इम्पॉर्टेंट आहे कि तव्हां यूनिवर्सिटी लाइफ वारे फेज़ खां त ज़रूरु गुज़रो। सही सही। माना इन मां गुज़रणो पवे थो त पोइ अञा वधीक महिनत ऐं वधीक जुस्तजू दिलि चवंदी आहे त करे माण्हू। बिल्कुल। अच्छा जावेद साहब, मुझे ये बताएं कि ये जो आप कैंप्स वगैरह लगाते हैं तो क्या समझते हैं कि लोग फ़ायदा हासिल करते हैं उनसे, आते हैं, और कितना फ़ायदा हो चुका है, कितनी कैंप्स लग चुकी हैं ये भी बता दें। हमारे तकरीबन 4 से 5 कैंप लग चुके हैं और उसमें तकरीबन 250-300 अफराद का चेकअप, उसमें हड्डियों का एक भी दिन में हो जाता है? एक दिन में। अच्छा। एक और हम छुट्टी वाले दिन इसलिए लगाते हैं कि ज़ाहिर है सब घर पे होते हैं छुट्टी में, और तो उनके लिए आसानी हो जाती है वर्किंग डे की निस्बत। सही सही सही। तो मतलब सुबह पूरे दिन के लिए होता है और उसमें तकरीबन 250-300 अफराद इससे फ़ायदा उठाते हैं जो करीब जवार के लोग हैं। और सिर्फ आई गेम्स लग दी या मुख्तलिफ? अच्छा, मतलब आई कैम्प भी होता है, शुगर ब्लड प्रेशर भी चेक होता है, ये तो बड़े मसाइल हैं आजकल। हड्डियों का भी मसला होता है तो वो भी चेक होता है। उसके लिए भी जो भी ट्रीटमेंट होती है उनको कुछ मेडिसिन दे देते हैं, उनको कुछ जो हमारे पास अवेलेबल होते हैं। चश्मे का अगर कोई नंबर ऐसा है जो है मौजूद तो वो भी फ्री में देते हैं, वो बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट। अच्छा अच्छा। और मुस्तकिल जो हमारी क्लिनिक है वो तो मुस्तकिल है, वो तो डेली बेसिस पे। और कैंप जो है वो हम कोशिश करते हैं कि कोई जैसे अभी सैटरडे को हमारा लग रहा है इंशाल्लाह, और जब भी हमें मौका मिलता है और जितने जो भी हमारे वसाइल हैं उसके हिसाब से हम उनको वक्तन फ़वक्तन करते रहते हैं। सही सही। अलमीना मूंखे इहो ॿुधायो, हाणे तव्हांजी फैमिली में भला पहिरियां को वकील आहे या वकीलणी का आहे या फैमिली आई एम द फर्स्ट जनरेशन लॉयर। ईअं? जी माशाल्लाह। पोइ छा फैमिली जो छा रिएक्ट उन छा कयो आहे, ख़ुशि था थियनि? शुरू में ईअं हुयो त मूंखे मुंहिंजे फादर सभिनि खां वधीक सपोर्ट कयो। माशाल्लाह। जी, मुंहिंजी मदर इवन मुंहिंजे फादर खे हमेशह चवंदी कि तव्हां जेको आहे सो पंहिंजी धीअ खे जेको आहे उहो घणो ज़्यादा सपोर्ट था कयो। सही। बट उन सां गॾु मुंहिंजी मामा बि सपोर्ट कयो। मां इहो चवंदमि त मुंहिंजे अॼु मां अगरि हिते आहियां त इन में मुंहिंजे पेरेंट्स जो इलाही ज़्यादा हथु आहे। सही सही। छो त जॾहिं मां इहा फील्ड चूज़ कई, मूं तव्हांखे ॿुधायो त असांजे मुआशरे में छोकिरियूं न आहिनि इन फील्ड में, त काफ़ी माण्हुनि जेको आहे सो ऑब्जेक्शन्स खयां, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थियूं, नेगेटिव बि थियूं, ऐं उन खां अलावा इहो बि हुयो त छोकिरियुनि जी फील्ड न आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो मुंहिंजे फादर हिकिड़ी शइ कई, उन मतिलबु मूंखे सपोर्ट कयो इलाही ज़्यादा, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, लेकिन हू कंहिं पॉइंट ते पाण बि डिॼियल हुया। अच्छा। छो त जी मां कॾहिं कोर्ट न ॾिठी हुई त कोर्ट कहिड़ी तरह जी हूंदी आहे, मूंखे सिर्फ़ु फिल्मुनि में ॾिठी हुई। जी बिल्कुलु। मूंखे ख़बर बि न हुई त कोर्ट कहिड़ी तरह जी हूंदी आहे, कोर्ट में छा मामलात हूंदा आहिनि। मुंहिंजे फादर इलाही डिॼनि पिया जॾहिं मां पंहिंजी फर्स्ट इंटर्नशिप स्टार्ट कई हुई, त मूंखे जेको मुंहिंजे सीनियर हुया उन्हनि चयो हुयो त तव्हां जो असां इंटरव्यू कंडक्ट कंदासीं
त असां मलीर कोट में हूंदा आहियूं, तव्हां उते अचो। अच्छा मलीर कोट जेको आहे सो सभिनि खां वर्स्ट कोट सम्झी वेंदी आहे, इन सेंस कि उतां जो इन्वायरमेंट इलाही ज़्यादा बैकवर्ड आहे छोकिरियुनि जे लाइ। अच्छा सही सही। त जॾहिं मां उते वियसि त मूं पंहिंजे मदर खे चयो तव्हां मूंसां गॾु हलो। मूंखे लॻो शायदि एवरीथिंग विल बी जस्ट ईज़ी एंड ऑल, लेकिन जॾहिं मां उते वियसि, मूं कोर्ट जो इन्वायरमेंट ॾिठो त उन वक़्तु मूंखे इहो फील थियो कि उन्हनि जो जेको ख़ौफ़ हुयो, उन्हनि जो जेका मूंखे मना पिया करनि अगरि कंहिं पॉइंट ते, त उनजो रीज़न इहो हुयो। सही सही। मतिलबु तव्हांखे डिफरेंट तरह जे माण्हुनि सां डील करिणो थो पए। यू नेवर नो कि उहो माण्हू कहिड़े बैकग्राउंड सां आहे, उनजा लिंक्स छा आहिनि, हू तव्हांखे केतिरो नुक़सानु पहुचाए थो सघे। सही सही सही। ऐं औरतुनि जो घटि हुजणु वरी अञा रंधो ॾुखियो थो लॻे। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे। अचणो हक़ीक़त आहे। माहौल मिले ई नथो न, सभु मर्दनि जे विच में घटि औरतूं। जी बिल्कुलु ॾुखियो मरलो आहे। उन वक़्तु ते ख़ौफ़ बि थियो हुयो, लेकिन मुंहिंजी हिकिड़ी ज़िद हुई त अगरि इन फील्ड में वञिणो ई आहे त हाणे मां कंटिन्यू कंदसि। सही। दैट वॉज़ माई फर्स्ट इंटर्नशिप। मां 4 मंथ जी इंटर्नशिप कई ऐं उन खां बाद मूं छॾे ॾिनी। अच्छा। मूं हिकिड़ो ब्रेक वरितो 5 to 6 मंथ जो। अच्छा। छो त मूंखे ईअं लॻे पियो मां मेंटली ट्रॉमेटाइज़ थी वई आहियां बिकॉज़ ऑफ द इन्वायरमेंट ऑफ द कोर्ट। अच्छा छो त माना इन्वायरमेंट एतिरो माना को सही न हुयो। बिल्कुलु तव्हां मतिलबु द वे पीपल लुक एट यू, नॉट जस्ट एडवोकेट्स बट इवन द clients, the other advocates, your colleagues, judges, your seniors, everyone look at you in a weird manner. ऐं तव्हां जेको आहे असांजी फील्ड में हिकिड़ी शइ आहे त यू कैन नॉट से एनीथिंग टू एनी वन। यू नेवर नो कि केरु कॾहिं तव्हांजे जेको आहे सो ख़िलाफ़ु थी वञे थो या कुझु बि। त इलाही ज़्यादा असांखे जेको आहे सो एहतियात सां हलणो आहे। असां इहो नथा चई सघूं आहे अगरि मां हिन खे कुझु चई छॾियो त कल्ह को ही मुंहिंजे साम्हूं न ईंदो। इहो मूंखे ॿुधायो, एतिरो सुठो साफ़ ऐं मज़ेदार ॻाल्हाइणु कंहिंखां सिखायो? वैसे ये है कि मुंहिंजे फादर खां। अफा बाबा साईं जो आहे को लिटरेचर सां को आहे वास्तो? मुंहिंजे फादर जो एॾो सुठो माना ईअं माना पाण खे माना ॿुधाइणु ऐं ब्रीफ करणु वॾो मसइलो आहे। मुंहिंजे फादर ऐं मुंहिंजे मदर ॿई वर्किंग आहिनि। मुंहिंजे फादर जेको आहे सो एजुकेशन डिपार्टमेंट सां तालुक़ु रखंदा आहिनि, उन्हनि जा प्राइवेट कॉलेजिस आहिनि। लेकिन मां इहो चवंदसि त मुआशरे में उन्हनि पैसे खां वधीक इज़त कमाई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। मतिलबु हुननि वटि कोई पोजीशन न आहे, कोई अहिड़ी पोस्ट न आहे जीअं की एज़ इन पॉलिटिकल पोस्ट या कोई पॉलिटिकल पोजीशन। लेकिन हुनजे बावजूद अगरि किथे कोई प्रॉब्लम थींदी आहे, मुंहिंजे फादर छोकिरियुनि खे इलाही ज़्यादा इनकरेज कंदा आहिनि। काफ़ी सारियूं छोकिरियूं आहिनि जंहिंजी एजुकेशन मुंहिंजे वालिद जेको आहे सो फंड कई आहे। अच्छा अच्छा माशाल्लाह। ऐं कॾहिं इहो रियलाइज़ न थियणु ॾिनो त मां तव्हांजी एजुकेशन जो एक्सपेंस खणा थो या कुझु, बल्कि उन्हनि खे ख़ुशी थींदी हुई की हू कंहिं छोकिरी जी हेल्प था करनि ऐं हू अॻिते वधे थी। हाणे तव्हांजी कोई तारीफ़ कंदो आहे त पोइ बाबा ख़ुशि थींदा हूंदा ॾाढा, ज़ाहिर आहे। जी पापा ख़ुशि थींदा आहिनि, इज़हार कंदा आहिनि हुन ॻाल्हि जो त बेटा मां जेको चाहियो पियो उहो ई माशाल्लाह तव्हां हलो पिया। पापा ख़ुशि बि थींदा आहिनि, पर किथे किथे उन्हनि खे ख़ौफ़ बि थींदो आहे। अच्छा। छो त मुंहिंजे ख़्याल खां वधीक मुंहिंजे फादर ऑब्वियसली ही दुनिया ॾिठी आहे, त उन्हनि खे ख़बर आहे ॿार त हमेशह माउ पीउ जे लाइ ॿार ई रहंदो आहे। त हुननि खे इहो बि किथे अहसासु थींदो हूंदो त असांजी धीउ अञा नंढी आहे। सही। अच्छा, तव्हां पंहिंजे ॿारनि में काएं नंबर ते आहियो? 2nd नंबर ते। अच्छा माशाल्लाह। सही जी। पोइ उन्हनि खे वधीक वरी तव्हांजो ख़्यालु रखिणो? उन्हनि खे थोरो सो इहो ख़ौफ़ थींदो आहे की किथे ईअं न थिए की जेको आहे सो असांखे किथे कोई नुक़सानु पहुचाए वञे। सही। छो त असांखे नाहे ख़बर हूंदी त केरु असां सां मुख़लिस आहे केरु न आहे। इवन दो ऐं हिन फील्ड में त इलाही ज़्यादा इहा शइ कॉमन आहे, तव्हांखे कॾहिं बि किथे बि कोई बि नुक़सानु थी सघे थो। ऐं मुंहिंजो इंट्रस्ट वरी क्रिमिनल लिटिगेशन जी तरफ़ घणो आहे। त मतिलबु उन्हनि मुजरिमनि सां असांजो वास्तो हुजे जेके वॾा वॾा जुर्म करे आया आहिनि ऐं अञा बि आज़ादु घुमनि था। सही सही। सर अब आप बताएं क्या कहना चाह रहे हैं? ये कह रहा था कि अगर फैमिली आपकी सपोर्टर है तो आप किसी से भी टकरा सकते हैं, ये तो बात और सही मुकाबला कर सकते हैं। सही बात है। फैमिली सपोर्ट लाज़िम है, क्योंकि अलीना की फैमिली इनकी सपोर्टर और ख़ासकर वालिद और उनका ताल्लुक भी एजुकेशन से है, तो यही वजह है कि इनको हौसला मिला और ये माशाल्लाह और इंशाल्लाह इनका फ्यूचर भी जो है बड़ा अच्छा ताबनाक होगा। तो अगर इसी तरह हर वालिदैन अपने बच्चों के लिए ये सोचें कि इसने पढ़ना है और अच्छा तालीम भी ज़रूरी है और गैर निसाबी सरगर्मियाँ जो हैं वो हमारी क्रिकेट है, हॉकी है, फुटबॉल है, फ़नून लतीफ़ा है, तो
जैसे कि फ़नून बाहर- लतीफ़ा की बात की तो हाँ। फिर ये मौसीकी का कुछ हो जाए, तड़का हो जाए, फिर हाँ, लेकिन बात इस ऊपर दफ़ा निकल- ज़रा हाँ सर, वाह 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 वाह। सुन ल यार सामू हो निहारे मारी तो, सुन ल यार सामू हो निहारे मारी तो, बंबा जुल्फ सावल, बंबा जुल्फ सावल यार सवारे मारी तो, सुन ल यार सामू हो निहारे मारी तो। तके तीर तन में मारे मन में, कई कैद काबू वारे हुसन में। तके तीर तन में मारे मन में, कई कैद काबू वारे हुसन में। लगी अचे लगन खे, लगी अचे लगन खे यार लगाए मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो। बंबा जुल्फ सावल, बंबा जुल्फ सावल यार सवारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो। उगंड अंदर में तके यार तोरे, निंड नजरन मां दिए यार कोरे। उगंड अंदर में तके यार तोरे, निंड नजरन मां दिए यार कोरे। चर्या चप चोरे, चर्या चप चोरे यार पुकारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो। बंबा जुल्फ सावल, बंबा जुल्फ सावल यार सवारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो। अंदाज सब, अंदाज सब हबीब ख्वाजे दीदार, बिछोड़ा वरन का लही थिया प्यार। अंदाज सब हबीब ख्वाजे दीदार, बिछोड़ा वरन का लही थिया प्यार। करे सो सिंगार, करे सो सिंगार यार सिंगारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो। बंबा जुल्फ सावल, बंबा जुल्फ सावल यार सवारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, सुन ल यार सामू हो निहारे मारी थो, निहारे मारी थो। वाह 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 वाह, ज़बरदस्त को कलाम ॿुधोसीं। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं,
मोटी ईंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ऐं कचहरी असांजी कंटिन्यू रहंदी। असां सां अलमीना नूनारी ऐं जावेद साहिबु गॾु आहे ऐं हिन पासे वरी हैदरी साहिबु ॾाढा सुठा कलाम ॿुधाए थो। सो फिज़िकल एक्टिविटी जी ॻाल्हि थी त तव्हां का रांदि रूंद बि खेॾिया आहियो या सिर्फ़ु पढ़ाई ते ई ध्यानु आहे? न, इन तरफ़ मुंहिंजो ध्यानु थोरो घटि आहे। ईअं न? जी ऐं सम्झी सघां थो, छो तव्हां जंहिं तरीक़े सां मूंखे ॿुधाए रहिया हुयो न पंहिंजे बारे में, त मूं ॾिठो पिए त तव्हां बसि रिज़र्व रहिया आहियो हिननि मामलनि में। जी बिल्कुलु। गुॾनि जी रांदि बि न खेॾिया हुयो हिन लाॻू? नंढे लाइ में बि खेॾी आहियां। थोरो थको? मां असल में पंहिंजे सिबलिंग्स में सभिनि खां वधीक शरारती हुयमि। अच्छा जी, ऐं हिन वक़्तु बि शरारती लॻो अथनि सां? हिन वक़्तु बि आहियां। मुंहिंजे मदर मूंखे चवंदी आहे कि असां पंहिंजे कंहिं ॿार खे जेको आहे सो एतिरी लीनियंसी नाहे ॾिनी या एतिरी उनजो सपोर्ट नाहे कयो जेतिरो असां तोखे कयो आहे। सही सही सही। त आई गेस मां उन्हनि जी सभिनि खां वधीक दादली लाडली आहियो। आहियां। पोइ घर में कमकार अमड़ सां हथु वंडाईंदा आहियो या न, या चवंदा आहिनि त बाबा थी अञा तूं न कर बसि कमु, तूं असांजी मामा कॾहिं करणु न आहे ॾींदी असांखे। ईअं न? जी। त तव्हां ॾाढा नफ़ीस ऐं नाज़ुक था लॻो न, हुननि खे भउ थो थिए त थांव भॼे ख़ैर आहे, तव्हां न भॼी पओ। अहिड़ी बि ॻाल्हि न आहे, बिल्कुलु लाइक असां कंदा आहियूं घर जो कमु। मां बि, मुंहिंजी सिस्टर्स आहिनि ॿ। अच्छा माशाल्लाह। इवन दो असांजा जेका पेरेंट्स आहिनि उहे इंटीरियर सिंध में रहंदा आहिनि। सही। ऐं असां हिते सभु जेको भेण भाउ आहिनि असां हिते शिफ्ट थी विया आहियूं कराची में। अच्छा, अम्मी बाबा वारा बि हिते ई आहिनि? न, उहे इंटीरियर सिंध में हूंदा आहिनि, कश्मीर में। अच्छा जी। त उन हवाले सां पोइ घर में जेको आहे सो असां सां गॾु ॿियो कोई हूंदो न आहे, त असां ई घर खे संभालियो। सही 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 सही। हाणे माना फुल टाइम शरारत आहे? जी, भेण भाई बि न, शरारत न हूंदी, हाणे काफ़ी सोबर थी विया आहियूं। सही सही। नंढा भेण भाई आहिनि, उन्हनि खे बि संभालण, उहे बि माशाल्लाह इलाही ज़्यादा सोबर आहिनि। सही सही। उहे पढ़नि था पिया? उहे बि पढ़नि था पिया माशाल्लाह। सभु माना पढ़ाई जी तरफ़ माना वधीक आहे? जी बिल्कुलु। माशाल्लाह। हूअं असुल किथां जा आहियो? जेकाबाद जा ॿुधायो पिए। जेकाबाद खां अॻिते ठुल आहे सिटी। सही। उतां जा मतिलबु मुंहिंजे वालिदैन जो तालुक़ु उतां आहे ऐं उन खां बाद मुंहिंजा फादर माइग्रेट करे विया हुया कश्मीर। सही सही। जिते हुननि पंहिंजो जेको आहे सो टीचिंग जो प्रोफेशन स्टार्ट कयो। सही। उन्हनि ट्यूशन्स पहिरियां पढ़ायूं। मुंहिंजा फादर सेल्फ मेड आहिनि। अच्छा। उन्हनि खे कोई प्रीवियस जेको आहे सो कोई उनजी बैकग्राउंड में कुझु अहिड़ो न आहे। सही सही। त उन्हनि पहिरियां ट्यूशन्स स्टार्ट कयूं, उन खां बाद उन्हनि हिकिड़े कॉलेज में जॉब कई। उन खां बाद उन्हनि खे गवर्नमेंट जी जॉब मिली वई ऐं उन खां बाद उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि पंहिंजूं कॉलेजिस इस्टेब्लिश कयूं प्राइवेट। सही सही सही। ऐं हिन वक़्तु बि हू इहो ई चवंदा आहिनि, हालांकि उन्हनि खे माशाल्लाह 2 पुट आहिनि। अच्छा। उन जे बावजूदि बि उन्हनि जो इहो ई चवणु हूंदो आहे त मूंखे मूं वटि जेको कुझु बि आहे उहो मुंहिंजी धीअनि जे करे। उन्हनि खे 2 पुट आहिनि, तव्हां घणा भाइर आहिनि? असांखे बि 2 भाइर आहिनि। मां उन्हनि जे पर्सपेक्टिव सां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां कि जेको आहे सो पुट हुजण जे बावजूदि बि हिन मुआशिरे में ऐं इंटीरियर सिंध जो हिकिड़ो मर्द इहो चवे थो त मूं वटि जेको बि आहे उहो मुंहिंजी धीअनि जे करे आहे। सही सही। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी इलाही वॾी ॻाल्हि आहे। सही। पोइ ईअं चवंदो आहे त पोइ पुट थोरा नाराज़ न थींदा आहिनि? बाबा असां पुट थींदा आहिनि, मुंहिंजा भाइर चवंदा आहिनि बाबा सां त जेको आहे सो बसि तव्हां असांखे किथां खणी आया आहियो, असां शायदि तव्हांजा जेको आहे सो ॿार ई न आहियूं। पोइ उन्हनि खे थोरो प्यार ॾेई वठंदा आहियो बाबा? उन्हनि खे ॾेई वठंदा आहिनि। सही सही। जावेद साहब, मौसीकी से बड़ा शगुफ़ लग रहा है आपका, क्योंकि जब भी ये हैदरी साहब गा रहे हैं तो कुछ ना कुछ आप उनको बता ही रहे हैं, कुछ टिप्स दे रहे हैं। असल में क्योंकि अब तो खैर सोशल मीडिया का दौर है तो दुनिया से कनेक्ट हो गए, वरना आपको इल्म है कि आज अगर आप 10-15 साल पहले जाएं तो उस वक्त सिर्फ एक ही शो बिजनेस का, ये मतलब कि गज़लें सुननी या नगमे हमारे उस वक्त के बड़े लेजेंड है, नूर जहाँ, मेहंदी हसन, अहमद रुश्दी, ए नैयर नूर उनका, तो इसलिए अब अच्छा फिर आप देखें पुराने जो गाने थे वो उस वक्त के हिसाब से, उस वक्त की मौसीकी के हिसाब से थे, अब उनको रीमेक किया जा रहा है। सही सही है बात, रीमिक्स करके उनको नए जिद्दत के, अभी आतिफ असलम ने कई उन्होंने गाने गाए जो पुराने थे उनको रीमिक्स करके और उसको जिद्दत में, तो लेकिन पुराने फिर भी सदाबहार, ओल्ड इज गोल्ड जिसे कहते हैं, वो तो उनके तो खैर कोई मुकाबला ही नहीं है। अब देखें ना हमारे जो लेजेंड थे नूर जहाँ, मेहंदी हसन, अच्छा पुराने नगमात पुराने नहीं होते, नए पुराने हो जाते हैं, ये क्या चक्कर है? हाँ
असल में देखें नए आते हैं पुराने हो जाते हैं, पुराने पुराने नहीं होते। शायरी वही जैसे अब एक मिसाल ये सोबर थी, इन्होंने वकालत की, और जो शरारती होते हैं आपको पता है वो फ़नून लतीफ़ा में या शो बिज़नेस में आते हैं, या जो हॉकी और फुटबॉल और क्रिकेट में, तो हर तरह की एक्टिविटीज़ होनी चाहिए। सही बात है, क्योंकि डॉक्टर, इंजीनियर और साइंटिस्ट के साथ साथ हमें ऐसे भी माशाल्लाह चाहिए, क्योंकि जब हम फारिग हों तो इन्हें भी सुने। सही सही। अच्छा, और दूसरी बात आपसे काम की ये भी पूछना चाह रहा हूँ कि कारोबार करने के लिए क्या जहन होना चाहिए, क्योंकि गारमेंट्स का कारोबार करते हैं, और इस कारोबार का क्या स्कोप है, ये किस तरह से किया जा सकता है, कितनी लागत होती है, थोड़ा सा बता दें, क्योंकि घर बैठे जो हमारे नौजवान सुन रहे हैं कुछ कर लें यार। देखें, सबसे पहले तो आप मेंटली तौर पे उसकी तरफ माइल हो, और कारोबार करने के लिए फिर आपका दिल जो है थोड़ा सा बड़ा करना पड़ता है, क्योंकि वो नफ़ा नुकसान दोनों चीज़ें होती हैं। अच्छा, और ये भी कहते हैं कि जिस कारोबार का थोड़ा सा पता हो तो वो किया जाए। एक्सपीरियंस वो तो ज़रूरी है, वो तो जब आप फील्ड में आते हैं, सही सही, चाहे वो आप टेक्सटाइल में, बात करते हैं कॉल के बाद। अस्सलाम वालेकुम जी। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम, आवाज़ अच्छे पे बाबा। हेलो हेलो जी, कोई प्रॉब्लम है सिग्नल शो। अच्छा, जहन बनना चाहिए कारोबारी, तो फिर ही कारोबारी जहन, क्योंकि आप देखें यूरोप वगैरह में जिसका बच्चे का जहाँ जिस तरफ जहन होता है वो उसको उसी तरफ वो करते हैं, तरबियत देते हैं, और आगे फिर उनके अच्छे रिजल्ट भी आते हैं। अब एक आदमी शुरू से अंदाज़ा हो जाता है, बच्चा जब होता है तो वालिदैन को, और जो भी उनके बुज़ुर्ग हैं, और क्योंकि हमारा जॉइंट फैमिली सिस्टम है, तो उन्हें अंदाज़ा होता है कि बच्चा इस तरफ रुझान है। बहुत से बच्चे होते हैं वो खेल की तरफ, कूद की तरफ ज़्यादा होते हैं, और किसी को क्रिकेट पसंद होता है, किसी को हॉकी, किसी को इसी तरह बहुत सारे बच्चे होते हैं जो 2 और 2 4 हिसाब किताब में बड़े तेज़ होते हैं। तो एक जहन उस तरफ हो, एक्सपीरियंस से जब आप मार्केट में आते हैं, किसी भी फील्ड में आएंगे तो एक्सपीरियंस आपको हो जाता है। सही है। अच्छा, कारोबार में मैंने देखेंगे पढ़े लिखे भी नहीं होते, लेकिन बड़ा जमा के कारोबार करते हैं, ये बहुत बड़ी बात होती है। जहन, हाँ, उनसे पूछता हूँ भाई कितने पढ़े हुए आप? पढ़ा नहीं यार, उसको अगर हम नहीं। पाकिस्तानी हिसाब से देखें, मेमन कम्युनिटी वो बहुत कम जॉब करते हैं। सही, वो चाहे परचून की दुकान लगाएंगे लेकिन करेंगे कारोबार। इसी तरह आप देखें एक स्टॉक एक्सचेंज में देख लें, या जितने भी बड़े बड़े हमारे होलसेल की मार्केट है, मेमन है, क्योंकि उनका एक माहौल बना हुआ है कारोबारी। अब आस्ता आस्ता हमारे बहुत सारे और जो दूसरे लोग हैं वो भी इस तरफ हैं, और वो भी अब आप देख लें कि गाड़ियों के कारोबार में, कारपेट वगैरह इसके, और मेरा थोड़ा सा अर्सा बाहर भी गुजरा है मुल्क से, तो मैंने यही देखा कि वहाँ पे ख्वाहिशात की ज़िंदगी है, और हमारी ज़िंदगी बहुत, मैं कहता हूँ हमारे जो जॉइंट फैमिली से जो हमारा माशरा है ना, ये बेहतरीन माशरा है। अच्छा, ज़बरदस्त, क्योंकि वहाँ तो एक मशीनी ज़िंदगी आप गुजार रहे हैं। सुबह उठते हैं, घर के बच्चों को तैयार किया, ख़वातीन भी मतलब तैयार करके अपने ऑफिस से चले जाते हैं। वहाँ आप देखें जब बाहर निकलते हैं तो एक भाग दौड़ सुबह मची होती है। सही, तो इस हिसाब से देखा जाए तो हमारी जो लाइफ है वो बड़ी पुरसुकून है। सही, लेकिन हमें महसूस जब होता है जब हम वो मशीनी ज़िंदगी तरफ जाते हैं, तो अब याद करते हैं कि हमारा जो बचपन था, फिर हमारा जो कॉलेज का ज़माना था, जो हमारी फैमिली की सिस्टम था, वो बहुत अच्छा था। सही, और वो तरबियत तो ज़ाहिर सी बात है, हर चीज़ में वही अव्वल नंबर पे यही बात है, क्योंकि जब माँ घर में होती है, तरबियत बच्चों करती है, कि पहली गोद माँ की गोद है तरबियत। सही सही, तो ये है, मतलब यही कहने का मकसद हमारा यही हुआ कि नौकरी नीच होती है, कारोबार अपना भाई बंदा कर ले तो इज्जत उसी में अच्छी होती है। और भी होता है ना कि आप जनाब आपकी एक सैलरी फिक्स है, वो मिल रही है। कारोबार में आप जितनी मेहनत करते हैं और जितना आपका टैलेंट होता है, उस हिसाब से आप आगे बढ़ जाते हैं। सही सही। I want to suggest one thing in this. Sorry to interrupt you. जी जी। जीअं हिननि चयो कि असां वटि जेको आहे सो इहो हूंदो आहे जॉइंट फैमिली में रही करे असां ॿार खे गाइड करे सघूं था त what you should go for or what you should not go for. So I just want to share my experience that when I completed my intermediate, then I did International Foundation Diploma. So we had a subject of maths, and I got the highest marks in my college, and that you can say I got the first position, and it was a British Council's exam.
त उन वक़्त ते मूंखे इहो सजेस्ट कयो वियो कि आई शुड गो फॉर CA. But I would say rather suggesting your child what he should do, you should first get to know या फिर try to know कि वो तव्हांजो ॿारु छा थो करणु चाहे, हुनजो इंट्रस्ट कहिड़ी तरफ़ आहे. सही असां वटि इहो नथो लिखियो वञे न बसि असां वटि. बिल्कुलु. मां चार्टर्ड अकाउंटेंट ICAP जेको आहे हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे चार्टर्ड अकाउंटेंट जो, उन्हनि जी तरफ़ खां आई गॉट अ लेटर बिकॉज़ जेके प्री इंजीनियरिंग जे स्टूडेंट्स हूंदा आहिनि हू गेट गुड ग्रेड्स इन देयर इंटरमीडिएट, त उन्हनि खे उहे हिकिड़ो ऑफर लेटर मोकिलींदा आहिनि जंहिंखां बाद दे हैव टू गिव अ टेस्ट, ऐं उहा स्कॉलरशिप टेस्ट हूंदी आहे जंहिंमें आई क्लियर्ड एंड आई गॉट द फुल स्कॉलरशिप दैट टाइम. बट आई डिडंट चूज़ दैट बिकॉज़ कि मुंहिंजो इंट्रस्ट हुन तरफ़ न हुयो. ऐं हिन फील्ड में ऑल्दो आई नो कि इट्स रियली टफ इन एवरी रिस्पेक्ट. तव्हांजी उहा जेको आहे सो प्रैक्टिकल लाइफ हुजे, तव्हांजी एकेडमिक लाइफ हुजे, या तव्हांजो जेको आहे सो बैकग्राउंड जी तरफ़ खां तव्हांखे हिकिड़ो प्रेशर ईंदो आहे. हर तरह सां ही हिकिड़ी इलाही डिफ़िकल्ट लाइफ आहे, लेकिन आई कैन टैकल दीज प्रॉब्लम्स जस्ट बिकॉज़ आई हैव एन इंट्रस्ट इन इट. दिलचस्पी आहे त पोइ माण्हू करे थो वञे. बिल्कुल. अच्छा जी, अब कारोबार की टर्म्स भी चेंज हो गई. अच्छा, अब आप देखें ऑनलाइन कारोबार में ख़वातीन बहुत ज़्यादा इन्वॉल्व हैं, और ख़ासकर गारमेंट्स वगैरह इसके आप सोशल मीडिया पे देखते हैं. और मेरे भी बहुत सारी कज़न्स हैं वो जो कर रही हैं. तो मतलब तो डॉक्टर भी ऑनलाइन हो गए. जी जी बिल्कुल, हर चीज़ ऑनलाइन. तो कारोबार में भी ज़ाहिर जिद्दत आई, जब सब चीज़ों में आई तो उसमें भी आई. अब आपको ज़रूरी नहीं कि जी कोई फैक्ट्री लगाना है, कोई दुकान. अब आप घर बैठे भी बहुत सारे कारोबार कर रहे हैं ऑनलाइन. और उसमें मैं आपने भी देखा होगा, आप भी जानते होंगे कि बहुत सारी ख़वातीन उसमें जो है उसका फ़ायदा उठा रही हैं, और घर बैठे उनकी एक अच्छी खासी इनकम हो गई. तो अब इसी तरह जो है जो दूसरी चीज़ें हैं उसमें भी जिद्दत पैदा हो रही है. सही बात है. और इसी तरह माशरे आगे बढ़ते हैं, तरक्की करते हैं जब हम अपने बच्चों को सपोर्ट करते हैं. हमें जिद्दत की तरफ भी जाना चाहिए. बिल्कुल, क्योंकि उसकी वजह ये है सीखनी पड़ेंगी कि हमें अपने जो हदूद है उसमें रहते हुए आगे बढ़ना चाहिए. सही. अच्छा, मूंखे अलवीना इहो ॿुधायो त जीअं इंट्रस्ट जी ॻाल्हि थी त माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत पिया आहियो. शोबिज़ में अचण जी ख़्वाहिश आहे हिन पासे कॾहिं को मौक़ो मिले टीवी ते परफॉर्म करण जो? हिकु टाइम ते जीअं हिकिड़ी टीनेज छोकिरी खे हूंदो आहे कि आई शुड डू दिस, एंड मूंखे एक्चुअली मुंहिंजे फादर चयो कि लाइक आई हैव टू डू एवरीथिंग. मूंखे हर तरफ़ वञिणो आहे, मूंखे एक्टिंग बि करणी आहे, मूंखे शोबिज़ बि खपे, मूंखे लॉ वारी फील्ड बि खपे. एंड एट दैट टाइम कंहिं पॉइंट ते मूंखे आर्मी जो शौक़ु बि थियो. ऐं उन खां अलावा कंहिं पॉइंट ते जेको आहे सो बिज़नेस जी तरफ़ बि शौक़ु थियो. टीवी ते अचण जो शौक़ु आहे न? हिन वक़्तु चांस मिले या कोई ऑफर करे त अची वेंदो? नॉट रियली. न ईंदो वैसे? जो जो त शौक़ु हुयो या आहे? मतिलबु हिकिड़ी जेका टीनेज छोकिरी हूंदी आहे जॾहिं तव्हां हाणे त तव्हांजी उहा ई एज आहे, हाणे तव्हां भला थोरी थिया आहियो. न, लेकिन हिकिड़ो प्रैक्टिकल लाइफ में जॾहिं स्टेप इन करे छॾींदा आहियो तव्हां त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे वट यू हैव टू डू एंड वट यू हैव नॉट टू डू. सो आई गेस दिस इज़ नॉट माई फील्ड. सही. माई फील्ड इज़ LLB एंड आई हैव टू. उहा ॾाढी सुठी फील्ड आहे, पर हुन फील्ड सां हीअ फील्ड बि ॾाढी ज़बरदस्त अथव. तव्हां जेकॾहिं अचणु चाहियो त तव्हांखे खुली दिलि सां आदर भाव आहे. अच्छा, शो बिजनेस में सिर्फ एक्टिंग नहीं है, डायरेक्शन भी है, प्रोडक्शन भी है, राइटिंग भी है, वो सब शो बिजनेस की है. और माशाल्लाह ये तो बड़े टैलेंटेड हैं. बल्कि होस्टिंग भी आ जाती है. अभी आप देखें कितने मॉर्निंग शो में होस्ट आ रही हैं, और वैसे भी जो प्रोग्राम होते हैं सियासी समाजी उसमें ख़वातीन. तो कानूनी प्रोग्राम भी करे सिर्फ आई हैव होस्टेड ड्रामे लाइव शोज, लाइव सेशंस. ऐं उन जो रीज़न सिर्फ इहो हुयो त जेको आहे सो स्पेशली आई हैव कंडक्टेड सेशंस जॾहिं हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल इशू हले पियो असांजी कंट्री में. उन टाइम ते मूं कुझु सेशंस कया हुया, एंड जस्ट फॉर द पर्पज़ कि असां वटि जेके स्टूडेंट्स आहिनि या जेके असांजा ले मैन्स आहिनि, ले पर्सन्स आहिनि जंहिंखे लॉ जे बारे में नॉलेज न आहे ऐं उन्हनि खे नाहे ख़बर त हिन वक़्तु मुल्क में असल में हले छा थो. सो दिस वॉज जस्ट बिकॉज ऑफ दैट पर्पज़. मूंखे पर्सनली अचण जो शौक़ु न आहे. सही. वॾी महिरबानी तव्हांजी अलवीना, तव्हां सम्झी करे ॾाढी ख़ुशी थी असांखे. बहुत शुक्रिया जावेद साहिबु, आप प्रोग्राम में आए. अदा हैदरी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो. आख़िर में हिकिड़ो सुठो कलाम अञा तव्हां खां ॿुधंदासीं. बादल साईं महिरबानी, मोहम्मद अली साईं महिरबानी, ऐं महिरबानी तव्हांजी जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए. हयाती बख़ैर,
सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। इरशाद जागीरणी तव्हां खां मोकिलाए थो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। सजण साहित हिकड़ी कड़ी जेकर थी धार तकर सब जमा कदें गजासी की न की तू खवाशों सब खत्म तू खवाशों सब खत्म दिल साजनी दिल बर देखो मन साजनी मैरम बिठो तू खवाशो सब खत्म तू खवाशो सब खत्म सब उते उड़ी हूँ चौंच भी थी वो आज़म होश सब उते उड़ी हूँ ऐ चौंच भी थी वो आज़म बिरह जी बाधार में बिरह जेको आयो सो कुथो जेको आयो सो कुथो तू खवाशो सब खत्म तू खवाशो सब खत्म दिल साजनी दिल बर थो मन साजनी खवाशो सब खत्म तू खवाशो सब खत्म कुदरत मौला जी हर के जो पही जो नसीब कुदरत मौला जी कुदरत मौला जी आजीब हर के जो पंहिंजो नसीब कुदरत मौला जी हर के जो पंहिंजो तऊं कलवारा तरी बया तऊं कलवारा तरी बया बार पिरे जिन सिर सठो बार पिरे जिन सिर सठो तू खवाशो सब खत्म तू खवाशो सब खत्म दिल साजनी दिल बर बिठो
मन साजनी मरम ॾिठो झूठ वाजू सब खतम झूठ वाजू सब खतम अली मोहम्मद शाह संसार में जाके दिस तू जिन सार में सैयद सनाई संसार में सगमद द द द द दिल साजनी दिल बर ॾिठो मन साजनी मरम ॾिठो चूं खवाशो सब खतम चूं खवाशो सब खतम। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।